खे सलाम सलाम सुन, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सुन। अखियूं मुंहिंजूं पढ़ी साईं, मतां कंहिं ग़लति फ़हमीअ में कॾहिं थियो मुब्तला आहीं, असांखे सिक नाहे लॻंदी। अखियूं मुंहिंजूं पढ़ी साईं, मतां कंहिं ग़लति फ़हमीअ में कॾहिं थियो मुब्तला आहीं, असांखे सिक नाहे लॻंदी, तुंहिंजी का सिक नाहे लॻंदी। चरी दिला चरियाईअ में तुंहिंजो बसि नाम वठंदी आहे, चरी दिला चरियाईअ में तुंहिंजो बसि नाम वठंदी आहे। हिकिड़ी हेकलाई बसा कॾहिं हाऊं वठंदी आहे, गिलनि तां नीर टिमंदा आहिनि तुंहिंजो जे पूर पवंदो आहे। अखियूं थोरियूं आहिनि कुरंदियूं, मथे में सूर पवंदो आहे। खणी हथड़ा मथे पंहिंजे ते मां यार हणंदो आहियां, खणी हथड़ा मथे पंहिंजे ते मां यार हणंदो आहियां। मिठा हाणे रुगो मां बसि मौत घुरंदो आहियां। कॾहिं हीअ ज़िंदगी खुटंदी, असांखे सिक नाहे लॻंदी, तुंहिंजी का सिक नाहे लॻंदी। हा ईअं चई सघीं थी तूं चरियो थी वियो आहियां हाणे, हा ईअं चई सघीं थी तूं चरियो थी वियो आहियां हाणे। मिठी मुरकण ऐं रोअण जा मज़ा थकिजी पियुसि माणे, करे गीसियूं ऐं घबराए पंहिंजे खट जी टेके ॿाहीं। करे कंदुही मथे पंहिंजो मथे वारे खे थी दाहीं। तुंहिंजे वाइदनि जी गंढ खोले आहियां रब जे अॻियां रखंदो, भला तूं बि त जीअं थी ईअं इरशाद आहे जीअंदो, भला तूं बि त जीअं थी ईअं इरशाद आहे जीअंदो। थोरी बसि दिलि आहे ॾकंदी, असांखे सिक नाहे लॻंदी, असांखे सिक नाहे लॻंदी। वाह ज़बरदस्त। जॾहिं शाम पाछनि खे वेड़े छॾे, जॾहिं शाम पाछनि खे वेड़े छॾे, जॾहिं दर्द यादूं सहेड़े छॾे, जॾहिं दर्द यादूं सहेड़े छॾे, तॾहिं चंड खे तूं नियापो कजा। अञा हसरतुनि जा ॾिया था ॿरनि, अञा हसरतुनि जा ॾिया था ॿरनि। अंदर खे आसरा अञा था रहनि, अंदर खे आसरा अञा था रहनि। असां वक़्त जी चीच, असां वक़्त जी चीच नाहे छॾी, असां वक़्त जी चीच नाहे छॾी। हली आओ ज़िंदगी एॾी नाहे वॾी, हली आओ ज़िंदगी एॾी नाहे वॾी। भला छा छा कंदे वापसि ॾिनल मुंहिंजूं निशानियूं या, भला छा छा कंदे वापसि, भला छा छा कंदे वापसि। ॾिनल मुंहिंजी निशानी का, कयल का महिरबानी या, मुंहिंजी मर्ज़ी या मुंहिंजो वसु, भला छा छा कंदे वापसि, भला छा छा कंदे वापसि। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी। अॼु थोरो फॉर्मेट चेंज कयोसीं, असां चयोसीं त कुझु थोरो शेरो शाइरी सां जेकी शगुफ़ रखनि था माण्हू, उन्हनि जे लाइ हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि मुख़्तस कयूं या हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि रखूं जो कॾहिं कॾहिं थोरी थकी शाइरी बि थिए। छो त शाइरी सां दिलचस्पी पहिरियों खे बि तमामु घणी आहे, मूंखे त आहे ई आहे, पर तव्हांखे बि आहे। मां ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं दोस्त टेलीफोन कंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि त को शेर ॿुधायो। हलंदड़ प्रोग्राम में मौज़ू हिकिड़ो हूंदो आहे, विच में माना ईअं शेर ॿुधाइणु सुठो न लॻंदो आहे। सो इन करे अॼु स्टार्ट वरितोसीं। ऐं तव्हां ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो, तव्हांजो फीडबैक इहा शइ डिसाइड कंदो त हफ़्ते में असां हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु करियूं जंहिं ते असां माना इन तरीक़े सां पैटर्न खे चेंज करे थोरो ऐं थोरी असां एडिटिंग करियूं। त तव्हां असांखे इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा शइ कीअं लॻी, छो त तव्हांजो फीडबैक ई असांखे ॿुधाईंदो आहे त असां पंहिंजो कमु अञा इम्प्रूव कीअं करे सघूं था। कीअं इरशाद? बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तव्हां हाणे ॿुधाईंदो असांखे त पोइ असां उन तरीक़े सां प्रोग्राम जे फॉर्मेट खे सेट कंदासीं। ऐं असांजी कोशिशि आहे त हर ॾींहुं को न को नंढिड़ो सेगमेंट तव्हांजी ख़िदमत में ज़रूरु नशर थिए ऐं असीं पेश कयूं उहो पाण। ऐं तव्हां फीडबैक ॾींदो त पोइ असांजो हौसलो बुलंद थींदो, हौसलो बुलंद थींदो त पोइ दिलचस्पी कम में वधंदी। जेकॾहिं तव्हांजो फीडबैक न ईंदो त पोइ ईअं ई बसि ईअं चरनि वांगुरु पिया ईअं ॻाल्हाईंदासीं। असां तक़रीर वॾी डिघी कंदा आहियूं, उहा तक़रीर बि दोस्तनि खे वणंदी आहे। कुझु मौज़ूआती तक़रीरूं हूंदियूं आहिनि, कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मां तक़रीर इन करे चवंदा आहिनि जो घणो ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ घणे ॻाल्हाइण वारे खे चवंदा आहिनि वॾी तक़रीर कंदो आहे। वाह, इहो अॼु खोड़ सारा ॿिया मौज़ू बि तव्हां सां डिस्कस कंदासीं। थोरी देरि में मौज़ महिमान बि ईंदा, पर थोरी देरि पहिरियां हिकिड़ी दोस्त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, चई त पीपल्स बस सर्विस जेका कराचीअ में हलंदी आहे उनजो भाड़ो वधायो वियो आहे। माना 50 रुपए में हूअं घुमाईंदी हुई आहे बसि, हाणे उनखे 100 रुपयो वधायो, मतिलबु 100 रुपयो कयो आहे, 50 रुपयो भाड़ो वधायो वियो आहे। हालांकि पेट्रोल जा अघु बि न आहिनि वधिया, मतिलबु कुझु बि न आहे थियो तॾहिं बि उनजो अघु वधी वियो आहे। इहा ॾाढी ॾुख वारी सूरत हाल आहे, छो त ॾाढी ख़ुशी थी हुई जो एयर कंडीशन में माण्हू 50 रुपए में वेही रहंदो हुयो ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो हुयो। ऐं मूं हाणे थोरी देरि पहिरियां जॾहिं मां अची रहियो हुयुसि त रस्ते में हिकिड़ी अहिड़ी सर्विस बस वारी मूंखे नज़र पई आई, पर उन बस जी जेका कंडीशन हुई न पहिरियों मां नथो ॿुधाए सघां। चवां पियो त मालिक ई कोन्हे का, उहा बस पोयों माना हिकिड़ो डेंट बि लॻल हुयसि,
माना किथे धकु लॻल हुयसि ऐं एॾी मेरी किनी हुई न वियसि मूं सोचियो पियो त यानी केरु मालिकी केरु कंदो पंहिंजी शइ मूंखे माफ़ कजो जेकॾहिं अव्हांखे इहा ॻाल्हि ॾुखी लॻी वञे हली जेके बि मूंखे ॿुधी रहिया आहिनि पर इहे जेके बस हलाइनि था मर्द हज़रात मुंहिंजी तौबा अक्सर जेका आहे उहा क़ौम असांजी मुंहिंजे ख़्याल सां पठाणनि जी आहे या अफ़गाननि जी आहे जहिड़े तरीक़े सां जे अंदाज़ सां बस हलाइनि था अॻे वारे माण्हू खे माण्हू त सम्झनि ई नथा एॾी शदीद स्पीड में हलाइनि था आसे पासे में जेके गाॾियूं हलनि पियूं उन्हनि खे तूं ॾिसनि ई कोन था न कंसीडर कनि था ऐं उनजे अंदरि में जेके माना बस जे अंदरि में जेके माण्हू वेठल आहिनि उन्हनि खे बि कंसीडर नथा कनि हलंदे हलंदे मूं काफ़ी दफ़ा ॾिठो आहे बस हले पई माण्हू लहनि पिया उहा बस हले पई 2 माण्हुनि खे मूं किरंदे बि ॾिठो आहे अच्छा ॿी ॻाल्हि इहा त झूना माण्हू बि बीठा हूंदा आहिनि बस में लड़कियल बि बीठा अचानक ब्रेक लॻंदा आहिनि त माण्हू जे मथां किरी पवंदा आहिनि माना कंहिंखे धकु बि लॻी सघे थो सो ईअं अहिड़ी हाणे उहे असांजो प्रोग्राम हिन वक़्तु ॾिसंदा त कोन हूंदा पर अहिड़े ई जेकॾहिं का सूरत हाल आहे त तव्हां जेकॾहिं मुसाफ़िर आहियो त तव्हां रड़कंदा कयो तव्हां एहतिजाज कयो उन्हनि खे चओ त भाई छा मवाली आहे छा तूं कीअं थो हलाए बसि सो बहरहाल इहो बि पंहिंजो जेको आहे सो मामिलो अॼु तव्हां सां डिस्कस करिणो हुयो त हुकूमत ख़बर न आहे छो असांजी पीड़ा खे वधाए थी दर्द खे वधाए थी तकलीफ़ूं खे वधाए थी हूअं ई पीपुल्स पर सर्विस में माण्हू मां ॾिसंदो हुयुसि त घटि ई वेंदा हुया माना जेका असां वटि सर्विस जेका सीवियूं खां नुमाइश ताईं वञे थी पई इन में मां ॾिसंदो हुयुसि त माण्हू हूंदा ई कोन हुया हाणे जॾहिं माण्हू पहिरियां ई न हुया माना 50 रुपए ते बि न पिया वेहनि त वरी 100 रुपए वधाए छॾियो अथऊं त रंधु पंहिंजे लाइ आज़ादु कयो अथऊं ड्राइवर ॾाढो जेको आहे सो वेठा आहिनि ऐं एयर कंडीशन हले थी पई माना AC हलायूं वेठा आहिनि कैलेंडर ऐं ड्राइवर कंडक्टर जेको हूंदो आहे ॿई वेठा आहिनि अंदरि गाॾीअ में हरू जी AC हले थी पई माण्हू मुसाफ़िर कोई बि न आहे सो इन्हनि शयुनि ते थोरी नज़रसानी करणु घुरिजे इहे असांजी मिल्कियत आहिनि सिंध हुकूमत इन ते थोरो ध्यानु ॾे ऐं प्रॉपर मॉनिटरिंग करे त थिए छा पियो थींदो ईअं आहे त करप्शन जी नज़र थी वेंदियूं आहिनि अहिड़ियूं शयूं ऐं जेकॾहिं टायर हिकिड़ो बि पंचर थींदो आहे त बिल 4 टायरनि जो कढंदा आहिनि चवंदा आहिनि त अॼु 4 टायर ठारायासीं अॼु हीउ मामिलो हुयो अॼु ऑयल चेंज करायोसीं हरू जा कूड़ा बिल ॾेई हुकूमत खे खसारो ॾींदा ऐं पोइ थींदो ई आख़िर में त इहे बसूं बंदि थी वेंदियूं उहा ई ॻाल्हि ॾिसो न सिर्फ़ु हिकु माण्हू जी ग़लती न आहे पाण अक्सर छा कंदा आहियूं छो असांखे हुकूमत ई नज़र ईंदी आहे रियलिटी या ग्राउंड बेसिस ते ॿिया माण्हू मौजूदु ज़रूरु हूंदा आहिनि जेके गड़बड़ कंदा रहंदा आहिनि असांखे सिर्फ़ु हुकूमत नज़र ईंदी आहे छो डायरेक्ट जेको टारगेट चऊं उहा हुकूमत ई हूंदी आहे असांजी नज़र में तॾहिं असां उन्हनि खे ई चवंदा आहियूं असल में विच में गोबियूं वॾियूं हूंदियूं आहिनि जेके माफ़िया चवंदा आहियूं असां नंढियूं वॾियूं माफ़ियाऊं हर किथे मौजूदु हूंदियूं आहिनि बस किथे कीअं बीहणी आहे उते अलॻि सां माना उहो थींदो आहे हिकिड़ो गंद कंडक्टर जेको आहे उहो अलॻि सां पैसा वठंदो आहे जेके ढाबा ठहियल हूंदा आहिनि उन्हनि ते जेके बसूं बीहनि थियूं उन्हनि ते अलॻि शइ हूंदी आहे त हीउ बतो जेको चवंदा आहिनि जेके बतो चवंदा आहिनि त हिते हीअ बस बीह सघे थी हिते हीअ बस नथी बीह सघे मतिलबु पब्लिक प्लेस आहे केर बि किथे कीअं बि बीहारे सघे थो अच्छा ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त जेकी तव्हां सफ़र कयो था त अहिड़ियुनि सर्विसिस में ख़ासि तौर ते जेकी हुकूमत तरफ़ां आहिनि त उन्हनि खां पर्ची ज़रूरु वठंदा कयो सही ॻाल्हि आहे माना जेके तव्हां किरायो ॾिनो आहे त हू तव्हांखे हिकिड़ी पर्ची ॾींदो टिकट जंहिंखे पाण चवंदा आहिनि उहा टिकट ज़रूरु वठंदा कयो के माण्हू न वठंदा आहिनि चवंदा आहिनि भाई रहने थो भाई जाने थो भाई छोड़ दो भाई छॾे ॾेसि उन सां थींदो ईअं आहे त हू पर्ची तव्हां न कटींदो आहे त उहा पर्ची उन वटि माना जेको रिकॉर्ड आख़िर में हूंदो आहे चवंदो आहे त भाई पर्चियूं अॼु या टिकेटूं हेतिरियूं सेल थियूं माना हेतिरा मुसाफ़िर अॼु असांजी बस में वेठा पर्ची कटियल हूंदी टिकट कटियल हूंदी त पोइ उनखे कंडक्टर खे उहो ओतिरो हिसाबु ॾियणो पवंदो अॻिते त बाबा हेतिरियूं टिकेटूं हुयूं त पैसा एतिरा ॾे न टिकट नथा वठो त हुनखे फ़ाइदो आहे हुनखे जो बेरा महिरबानी टिकट ॾियो असांखे उहो टिकट पंहिंजे खीसे में विझो माना सभिनी खे शुरू करिणो आहे सिर्फ़ु हिकु माण्हू खे न तव्हां सभिनी खे चेक एंड बैलेंस रखिणो आहे कंडक्टर खे रखिणो आहे तव्हां जेके पैसेंजर वियो था उन्हनि खे रखिणो आहे ऐं लाज़मी ॻाल्हि आहे ड्राइवर खे रखिणो आहे ॿी जेका आम अवाम आहे उन्हनि खे रखिणो आहे जेकॾहिं अव्हां कंहिं बस खे तेज़ ॾिसो पिया तेज़ रफ़्तार में हली रही आहे ऐं तव्हां ईअं ई आम पब्लिक आहियो ऐं पंधु हली रहिया आहियो या किथे बि वेही रहिया आहियो किथे बि आहे त उनखे रोके करे चओ एतिरो हलाइण तेज़ अलाउ ई न आहे हालांकि हर किथे लिखियलु हूंदो आहे त तेज़ रफ़्तार जेका आहे गाॾी जी मना आहे ऐं ब्रेकर अचनि पिया तव्हां ब्रेकर ठहियल ई छा लाइ हूंदा आहिनि ब्रेकर जो मक़सदु ई इहो हूंदो आहे असां वटि वरी ब्रेकर ईंदो आहे त माण्हू जूं गाॾियूं ईअं पियूं थींदियूं ईअं हुजण लाइ न आहे हूंदो जंपिंग लाइ न आहे हूंदो ब्रेकर जेको हूंदो आहे न तव्हांखे ब्रेक करण लाइ हूंदो आहे तव्हांजी स्पीड खे बीहारण लाइ हूंदो आहे तव्हां स्पीड शुरू खां ई अहिड़ी रखो जाके ब्रेकर में तव्हांखे हिकिड़ो धकु न लॻे ब्रेकर में अक्सर ईअं थींदो आहे अच्छा ही तो पंहिंजे शहर जी सूरत हाल आहे पर जेकॾहिं तव्हां जेको आहे सो सुपर हाईवे ते सफ़र कयो था त पोइ उते वरी छा आहे त मुख़्तलिफ़ मतिलबु रोड जे जॻहियुनि ते या चौकनि ते या मुख़्तलिफ़ किलोमीटर्स खां पोइ लिखियलु हूंदो आहे त कहिड़ी गाॾी केतिरी रफ़्तार सां हितां गुज़री सघे थी वॾी जेका हैवी गाॾी आहे उनजी रफ़्तार केतिरी हुजणु घुरिजे तव्हां वटि कार आहे त केतिरी रफ़्तार हुजणु घुरिजे उन रफ़्तार खां जेकॾहिं को ड्राइवर वधीक
तेज़ी सां हलाए रहियो आहे त तव्हां मोटरवे खे फ़ोन कयो, उन्हनि जा नंबर्स बि उते हूंदा आहिनि ऐं तव्हां सां का नाजाइज़ी थिए थी त उनखे टेलीफोन कयो त बाबा हीउ जेको आहे सो असांजो ड्राइवर जेको आहे हे फलाणी कोच आहे, उनजो नंबर नोट कंदा कयो, जंहिंमें तव्हां सफ़र कयो था न पंहिंजनि मालिकनि खे बि उहो ॿुधाए छॾींदा कयो त मां हिन टैक्सी में आहियां। भेनरुनि खे बि गुज़ारिश कयूं था, तव्हां रिक्शा में वियो था या टैक्सी में वियो था त उनजो नंबर नोट करे छॾींदा कयो, पंहिंजे भाउ खे, पंहिंजे पीउ खे या पंहिंजी अमड़ खे व्हाट्सअप करे छॾींदा कयो त हिन कार में आहियां, उनजो नंबर हीअ आहे। ख़ुदा न ख़ास्ता कुझु बि थी वञे त उनखे ख़बर हुजे त असांजी न्याणी कहिड़ी गाॾी में वेठी हुई। सो हूअं बि मुसाफ़िरनि खे गुज़ारिश कयूं था जंहिं गाॾी में वियो था त उनजो नंबर तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त तव्हां अचानक सां जेकॾहिं मोटरवे पुलिस खे कॉल बि कयो त तव्हां उनखे ॿुधाईंदो त हीउ नंबर आहे गाॾी जो, हितां गुज़रे पई ऐं हीउ जेको ड्राइवर आहे उहो टेलीफोन ते यको ॻाल्हाए थो पियो या वीडियो कॉल ते ॻाल्हाए थो पियो या हीउ ध्यानु नथो ॾे ऐं सही नमूने सां ड्राइव नथो करे, कट थो हणे कि न चई सघूं था ड्रंक आहे, ॿुधाए सघूं था असां हर ॻाल्हि। ऐं जेकॾहिं मतिलबु हिकिड़ो त इहो त ईअं थियो त असां रेंडमली कंहिं गाॾी में चढ़ी वियासीं, पंहिंजी डेस्टिनेशन ते पहुची वियासीं, पर जेकॾहिं तव्हांजो का गाॾी जेका आहे ॿोलियल आहे, किराए जी आहे, त बि उन बंदे जो CNIC तव्हां वटि हुजणु खपे। CNIC पाण वटि रखी छॾियो ताकी का बि अहिड़ी ॻाल्हि थिए थी, का बि एमरजेंसी थिए थी त उनखे झले त सघनि न, माना का ख़बर त पइजी सघनि। असां वटि क्राइम थी वेंदा आहिनि, असांखे ख़बर ई न आहे पवंदी किथे थिया, कीअं थिया, छा थियो, फिर असां वटि रिपोर्टूं अचण में ज़माना लॻी वेंदा आहिनि। जेकॾहिं मोबाइल जी बि हिस्ट्री कढाई बि आहे, उहे माण्हू कढाए सघनि था जेके हैसियत रखनि था, आम माण्हू उहा शइ बि नथा करे सघनि, इवन उहो फ्रेंचाइज़ वञी करे बीह बि वीचारा नथा सघनि, सवाल बि नथा करे सघनि, त इहे जेके सभु शयूं तव्हां वटि मौजूदु आहिनि शेयर कंदा बि आहिनि सभिनी सां। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी हिन में एड कंदा हलूं, छो त हीअ ॻाल्हि निकिती आहे जेको गाॾियुनि जी, त महिरबानी करे तव्हां वटि कहिड़ी बि गाॾी आहे, बाइक ई छो न हुजे, पंहिंजे सफ़ा ज़ाती सुञाण वारे खां सवाइ न ॾींदा कयो। माना जेकॾहिं भाउ आहे, दोस्त आहे, मिट माइट आहे, सोट आहे, जंहिंखे तव्हां बाक़ाइदा सुञाणींदा आहियो त भई सुठो माण्हू आहे, इन खां सवाइ कंहिंखे न ॾींदा कयो, पाड़े वारे खे बि न ॾियो, चङो माण्हू हुजे। थिए ईअं थो त हाणे बि जेको हैदराबाद में जेको धाड़ो लॻो आहे, जेका माना बैंक जेका रॉबरी थी आहे, जेको गाॾीअ में तमामु घणो माल कैश हुयो त उहे फुरियो अथऊं, त हाणे हुन में इहो चवनि था त जंहिंजी मोटरसाइकिल हुई उन वीचारे खे ख़बर ई न हुई, उन खां वञी करे राति जो उन मोटरसाइकिल वधी आहे 2 मिंट ॾिजांइ त सही, उन मोटरसाइकिल ते 2 नंबर वञी फुर कई आहे। हाणे सोगो वीचारो उहो थियो आहे जंहिंजी मोटरसाइकिल आहे, माना नंबर जो अची वियो आहे मोटरसाइकिल जो, त हुन वीचारे खे पुलिस ॻोल्हे, उहो वीचारो रूपोश लॻो पियो आहे ऐं जेकी असुल जवाबदार आहिनि उहे बि रूपोश लॻा पिया आहिनि। हाणे मोटरसाइकिल जंहिंजी आहे उहो माना अची काठ में उहो पियो आहे। हाणे उहो भले छा बि चवे त मां न हुयुसि, तॾहिं बि एतबार केरु कंदो, गाॾी तव्हांजी बुटूं बदिलण नंबरनि खे, उहे त ज़ाहिर नथा थियनि। इहे त सबूत हूंदा आहिनि, इनखे बि असां झुटलाईंदासीं, चवंदासीं न इहा शइ असांजी न हुई। इहा मां ज़ाती तौर ते मां जॾहिं जांच कराई आहे त मूंखे ख़बर पई आहे त हुन हमरा जंहिंजी मोटरसाइकिल हुई उनजो उन में को कसूर ई न आहे, माना उनजी का हिन में का ग़लती कोन्हे का, हुन वीचारे हिकिड़ो माना जी चवंदा आहिनि न भाई 2 मिंट मोटरसाइकिल मथां को तबियत ख़राबु हुजे कंहिंजी, ईअं माना सवाली जेको ईंदो आहे उनजे लाइ चवंदा आहिनि त बाबा कंहिंजी हेल्प कजे, कंहिंजो माना कमु कजे, नेकीअ में उन मोटरसाइकिल ॾिनी, उनखां पोइ सुबुह जो ख़बर पई त उहा मोटरसाइकिल बाबा हिते घुरबल आहे, हिन वारदात में कमु अची वई आहे, माना केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। सो इन सूरत हाल खे मद्देनज़र रखी करे हाणे हालात अहिड़ा आहिनि, सची ॻाल्हि इहो ॿुधायांव थो त हाणे माण्हू कंहिंखे लिफ्ट ॾियण जे बि माना जेको आहे परेशान हूंदा आहिनि त ॾिजे न ॾिजे। ऐं ॾिसंदो आहियां रस्ते ते इलाही माण्हू बीठा हूंदा आहिनि, पोइ कोई हुनखे खणण लाइ तयारु न हूंदा, मां सोचींदो आहियां छो यार अहसासु नथा कनि, पर पोइ सोचींदो आहियां थी सघे थो हुनखे खणूं, उन वटि कोई अहिड़ो मटीरियल हुजे अॻियां पुलिस चेक करे त माना असां काठ में तव्हां सां गॾु वेठो आहे, पोइ का ख़बर न आहे त हीउ सुठो माण्हू आहे, मटीरियल हुजे न हुजे, उहो पिस्तौल तव्हां ते खणी बीह रहे, तव्हां छा कंदा ऑन द स्पॉट, मोबाइल ॾे बा या जे गाॾी मतलब गाॾी करे हले वञे, या हू तव्हांखे इल्ज़ाम भणी सघे थो। छो काफ़ी अहिड़ी वीडियोज़ हुयूं जेके मूं ॾिठियूं हुयूं जंहिंमें ईअं ई थिए थो, त असांखे हिननि सभिनी शयुनि जो ख़्यालु रखणो आहे। अॼु मां तव्हांखे अख़बार हिते ई ॾियां थो, तव्हां पढ़ी ॾेखारियो। सभियूं ॻाल्हियूं पोइ था कयूं, माना अॼु असांखे वेहणो कोन्हे, पनिश में अॼु तव्हां ॻाल्हियूं वीडियो कयूं आहिनि जो तव्हांखे वेहणो न आहे। तव्हां जेसीं ताईं अख़बार खे ॾिसो, मां तव्हांखे शोबिज़ जी ख़बर ॿुधायां भला। जमाइमा ताक़तवर मुल्कनि खां पाकिस्तान में नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो करे छॾियो ऐं रोज़ानी जीजल अख़बार हिन वक़्तु तव्हां पढ़ां थो, ऐं जेतिरी वॾी तबाही आई आहे हुनखे मोह ॾियण कंहिंजे वस में न आहे। जमाइमा गोल्ड समत, जमाइमा उहा आहे जेका इमरान ख़ान जी अॻूणी घर वारी हुई। मौसमियाती तब्दीलियुनि जी ज़िम्मेवार मुल्कनि खे तबाहीअ जो अज़ालो करण लाइ अॻिते अचणु घुरिजे। इन खां सवाइ भारतीय अदाकारा विशाली ठक्कर जी ख़ुदकुशी, बॉयफ्रेंड ख़िलाफ़ सुसाइड नोट, TV सीरियल में हुन कमु कयो, शोहरत माणी अदाकारा जो लाश घर मां मिलियो ऐं हुन लिखियो आहे त हुनजी बॉयफ्रेंड बेवफ़ाई कई, हुनखे हिरासां कयो ऐं अहिड़ो नोट पुलिस खे मिली वियो आहे, पुलिस खे अहिड़ो नोट मिली वियो आहे। सो इन खां सवाइ क्रिकेट जी ख़बरुनि में तव्हांखे ॿुधायां त इंग्लैंड पाकिस्तान खे घुमाए लाथो,
6 विकेटुनि तां शिकस्त कॾहिं कॾहिं पंहिंजे नुक़सान जी बि ख़बर पड़जे न ईअं ई पड़जे ऐं घुमाए लाथो ऐं तव्हांजी ख़बर यकीन करियो इहो मूं रिपीट पे कयो तव्हांजो ख़ुशी मां पढ़ी मूं रिपीट पे कयो चवो छा था रोज़ाना जीजल में अॼु इहो बि लिखियलु आहे त दोदापुर ऐं भरपास में मलेरिया ऐं गैस्ट्रो तबाही मचाए छॾी 1.5 महीने में जेको आहे सो 122 इंसानी जानियूं ज़ाया ऐं इंसानिया निंड सुतल आहे ख़ूबसूरत एडिटोरियल आहे मुल्क घोटाले जो शिकार ऐं सियासी चिकताण ऐं कॉलम्स बि ॾाढा सुठा आहिनि अॼोकी अख़बार में तारीख़ कहिड़ी आहे इस्लामी जी अव्हांखे इहो बि ॿुधाईंदी रहां तारीख़ खां पहिरियां त जेकॾहिं अव्हांजे हथ में डेली जीजल मौजूदु न आहे त तव्हां वेबसाइट ते वञी पढ़ी सघो था www.dailyjijal.com इन जी वेबसाइट आहे ऐं अव्हांखे जेकॾहिं ॾींहं ॿुधाईंदी हलां त ॼाङारे जो ॾींहुं आहे 18 अक्टूबर 2022 ऐं 21 रबियुल अव्वल आहे चूंडूं कॾहिं थींदियूं फ़ैसिलो असीं कंदासीं हुकूमती इतिहाद इमरान ख़ान जो मुतालबो रद्द करे छॾियो लॉन्ग मार्च हिन महीने ई थींदो इमरान ख़ान जी चूंडुनि कराइण लाइ आख़िरी हुकूमत खे मोहलत ॾिनी वई आहे ऐं इन खां अलावा ॿुधायो वियो आहे त सिंध में कोयले ऐं गैस जा वॾा ज़ख़ीरा शहरनि में 57 ॿाराणियुनि में 50% गुरबत आहे वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे सही रोज़ाना जीजल अख़बार तव्हां वेझी आकर खां घुराए बि सघो था मतिलबु हुनखे चई छॾियो त रोज़ानो तव्हांजी अख़बार तव्हां ते पहुची वेंदी जीजल अख़बार जो नालो आहे ऐं अख़बार पढ़ण सां मुतालियो चवंदा आहियूं वधंदो आहे मुशाहिदो वधंदो आहे असांखे बि खोड़ सारियुनि ख़बरुनि जी ख़बर न हूंदी आहे अख़बार पढ़ंदा आहियूं त पोइ ख़बर पवंदी आहे छो त टीवी जे ज़माने खां अॻु में ई ज़बरदस्त हथियार हुयो जेको असां इस्तेमालु कंदा हुआसीं ॻाल्हाइण ते वरी ईअं थींदो आहे त हाणे सो हले पियो न लाइव हले पियो ॻाल्हि जेका थी वई सो थी वई हिन में त वरी लिखियल आहिनि असां बाद में तारीख़ी शयूं बि अची थियूं वञनि त अख़बार पुराणी में ही शइ लिखियलु आहे सो रोज़ानी जीजल अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे ऐं हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी अचूं था त पोइ महिमान कहिड़ा आहिनि असांखे पाण खे बि ख़बर न आहे ईंदा त पोइ कचहरी कंदासीं जेको बि आयो भली अचे अखियुनि ते अचे डायरेक्टर साहिबु ॾाढा सुठा महिमान घुराईंदो आहे अॼु बि ईअं ई थियो हूंदो सो हुननि सां कचहरी कंदासीं महफ़िल खे मचाईंदासीं ऐं कुझु न कुझु वरी तव्हांखे गरमाईंदासीं बि सही चई तव्हांजो मूड मिज़ाज जेको आहे चुस्त थिए शॉर्ट कमर्शियल ब्रेक ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था साही वरितीसीं मोटी आयासीं मौज़ महिमान पहुची चुका आहिनि उन्हनि सां कचहरीअ सुसो जोड़ींदासीं अॼु वरी बि असां उन्हनि मारूड़नि खे यादि कंदासीं जेकी अञा ताईं पंहिंजनि घरनि ॾे न वरी सघिया आहिनि माना जेकी कराची में आहिनि ऐं कराची में जेकी ॾुख तकलीफ़ मां हू गुज़री रहिया आहिनि उन्हनि जी ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि ते अॼु फोकस कंदासीं वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं त हाणे कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि छो त पाणी घणे भाङे उते बि लही चुको आहे उन्हनि जे ॻोठनि में बि किथे अञा पाणी आहे किथे वरी छा आहे त हणा वणा जेकी बि माण्हू हिते आहिनि उहे उन्हनि जी कोशिशि कनि था मदद हेल्प जे लाइ पर केतिरो करे माण्हू आख़िर पंहिंजे पारां बि केतिरो कंदो छो त मसइला तमामु घणा आहिनि किन जा त उते सभु कुझु माना ईअं सम्झो होड़ा ई जली पिया साड़े ॿेड़ा जीअं माण्हू पहुचंदो आहे न ईअं कराची पहुता आहिनि सो इन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं अॼु वरी वॾो ज़बरदस्त कमु इहो आहे त हिकमत जो शोबो जेको असां वटि तमामु घणो अवाइली आहे ऐं हाणे बि माण्हू हकीम ते तमामु घणो बिलीव कनि था छो त जेकी मेडिसिन्स जेकी मेडिकल स्टोर्स सां पाण वठंदा आहियूं उन्हनि खां वधीक माण्हू चवंदा आहिनि बाबा हिकमत वारो कमु जेको हूंदो आहे न उहो ॾाढो परफेक्ट हूंदो आहे अक्सर असांजा वॾड़ा कंहिं न कंहिं तरीक़े सां हकीम सां ज़रूरु राब्तो कंदा आहिनि पोइ को चवंदा आहिनि को शरबत ई ॾेई छॾ भला को जिस्म थधो थिए असांजो या का अंदरि में थधाइण थिए हकीम माना इंतिहाई लाज़िम आहे असांजी सोसाइटी में हुनजो तमामु घणो वॾो किरदारु आहे उन सां बि अॼु कचहरी कंदासीं पहुची चुका आहिनि उन्हनि सां कचहरी करण खां पहिरियां पिर खे चवंदुसि त कुझु तारुफ़ जी सिलसिले खे अॻिते वधाए बिल्कुलु सही था चओ ऐं असांजो वरी यकीन बि हूंदो आहे जेकॾहिं हकीम का ॻाल्हि चई छॾे असल में ॻाल्हि इहा हूंदी आहे न यकीन जी ॻाल्हि हूंदी आहे जेकॾहिं तव्हांखे यकीन आहे त उहा शइ थी बि वेंदी आहे त हकीम ते असांजो घणो यकीन हूंदो आहे ऐं जेकॾहिं का बि ॻाल्हि थींदी आहे त चवंदा आहिनि मेडिसन मां असांखे ॿिया बि काफ़ी मसइला थी सघनि था जेकॾहिं असां हू मेडिसन वठूं था ऐं जेके फार्मूलनि वारियूं आहिनि पर जेकॾहिं असां हकीम सां राब्तो करे जेके कुदरती जड़ी बूटियूं आहिनि उन्हनि जो यूज़ करे असां सही थी सघूं था त उहा शइ वधीक सही हूंदी आहे शिकायत मूंखे हूंदी आहे त पंहिंजो इल्मु जेको आहे न उहो कंहिंखे घटि ॾींदा आहिनि माना हिकमत असांखे वञणो त मोकिलाए रही आहे हूअं जेके ॾिसिजे त इहो इल्मु ॾियणु घुरिजे ॿियनि खे बि ॾियणु घुरिजे हाणे वरी ईअं थियो आहे त इहो माण्हू अलाए छो इन इल्म खे वधाइण में कंजूसाई कनि था पाण वटि कराची में त हकीम मोहम्मद सईद साहिब जा तमामु घणा कारनामा हुया ऐं हुनजो मतिलबु बि तमामु घणो ज़बरदस्त ऐं ॾिसो था त हमदर्द हिकिड़ो दवाख़ानो ऐं हुन खां पोइ हमदर्द रिसाला मैगज़ीन हुनजो तमामु घणो करेक्टर किरदारु पर पाण वटि हूअं जेकॾहिं हकीम लुकमान खे छॾे बाक़ी हकीम अलाए छो माना ईअं थोरा ईअं छॾे माना इल्म खे थोरो लिकाइण जी कोशिशि में आहिनि त इहो राज़ सिर्फ़ु मूं वटि हुजे ऐं पाण पोइ जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वञनि था त उहो इल्मु बि उन्हनि सां गॾु गुज़ारे वञे थो माण्हू ख़बर नथी पए सही था चओ पर जेके अॼु असांजे प्रोग्राम में इरशाद महिमान आयल आहिनि
हकीम साहब जेके आयल आहिनि उहे ॾियनि बि था इल्मु मतिलबु ॿियनि खे बि पढ़ाइनि था ऐं जेकॾहिं उन्हनि जी पहिरीं आउं नालो ॿुधाईंदी हलां उन्हनि खां पोइ उन्हनि जो तारुफ़ ऐं तारीफ़ कंदी हलां प्रोफेसर डॉक्टर हकीम अस्करी साहब प्रोग्राम में मौजूद आहिनि आपको खुश आमदीद कहते हैं तव्हांखे भलीकार चऊं था पाण जेके आहिनि उहे अमेरिका में पढ़िया बि आहिनि पढ़ाइनि बि था ऐं पढ़ाए बि चुका आहिनि उते 9 साल पढ़िया आहिनि 11-12 साल पढ़ायो बि अथनि हीअ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त पढ़ाइनि पिया पर असां उन्हनि खे इहा बि गुज़ारिश कंदासीं त हिते बि पढ़ाइनि अमेरिका वांगुरु हिते बि पढ़ाइनि त असां वटि बि जेको आहे उहा नॉलेज ईंदी ऐं जेके माण्हू इन फील्ड में वञणु चाहिनि था उन्हनि खे बि नॉलेज ईंदी ऐं उन खां अलावा ॿियूं जेके काफ़ी बीमारियूं आहिनि जंहिंमें असां मेडिसन्स वग़ैरह खायूं था एंटीबायोटिक्स वग़ैरह खायूं था उनमें असांजो मैदो बि जेको आहे उहो डिस्टर्ब थी वञे थो ऐं ॿिया बि काफ़ी मसइला थियनि था मैदो डिस्टर्ब आहे त असांजी स्किन बि ख़राबु थिए थी गरमाइश निकिरे थी असांजी स्किन बि ख़राबु थिए थी इन खां अलावा ॿिया काफ़ी बि मसइला थी वेंदा हलिया आहिनि असां कुझु खाई पी न आहियूं सघंदा त उन वजह सां एंटीबायोटिक्स ऐं इहे जेके टैबलेट्स आहिनि उन्हनि खे अवॉइड करे असां कीअं अवॉइड करियूं ऐं कहिड़ियूं जड़ियूं ॿूटियूं आहिनि जेके असां यूज़ करे खाई सघूं था ऐं असां तंदुरुस्त थी सघूं था त इन बारे में असां डिस्कशन कंदासीं एज़ पर आर कमेंटमेंट त असां ॿोर मुतासिरीन खे सैलाब जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि खे असां विसारियो न आहे असां उन्हनि जी गुफ़्तगू असां उन्हनि ते गुफ़्तगू ज़रूरु कंदासीं जेसि ताईं हू वरी ॿीहर ख़ुशहाल नथा असांखे नज़र अचनि जेसि ताईं उन जा घर वसी नथा वञनि जेसि ताईं हू ख़ुशी सां ॿुधाइनि नथा असांखे पाण कॉल नथा कनि त असां हाणे ठीकु आहियूं असां हाणे ख़ुशि आहियूं असां हाणे आबाद आहियूं त उन्हनि ते असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं उन्हनि लाइ जेको कमु कयो आहे जेके ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि उन्हनि जो तारुफ़ कराईंदी हलां सैयद अहमद अली शाह काज़मी साहब अवां के प्रोग्राम में भलीकार चऊं था पाण ॾाढो बहितरीनु कमु कयो हो जॾहिं ॿोर मुतासिरीन ताज़ा जेकॾहिं चऊं आयल हुआ त पाण जेके आहिनि उहे 800 माण्हुनि खे पंहिंजे बिहाफ ते जेके असां सोशल वर्किंग थ्रू यानी ऑर्गेनाइज़ेशन करे सघूं था का बि ऑर्गेनाइज़ेशन असांखे ॾेई सघे थी या असां कंहिंखां घुरी करे सघूं था बहरहाल इहा बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे ऐं त उन्हनि जी बि ॾाढी एप्रिसिएशन कंदसि जेके घुरी करे बि कनि था त उहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पर हिननि पंहिंजे पाण बिहाफ ते जेके 800 माण्हू आहिनि उन्हनि खे खाधो पीतो ऐं राशन जेको आहे उहो सभु हर तरह सां उन्हनि खे फ्राहम कयो उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु रखियो ऐं उन्हनि खां अलावा हाणे इहो पुछंदासीं त हाणे छा सूरत हाल आहे ऐं उहो जॾहिं कयो हो त उन टाइम ते छा सिचुएशन हुई ऐं उन खां अलावा प्रोग्राम में उनखां अलावा प्रोग्राम में जेके आहिनि अतीकुर रहमान सूमरो साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अवां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था पाण जेके आहिनि उहे हींअर टेंट सिटी क़ाइमु करे चुका आहिनि हू जॾहिं ॿोर मुतासिरीन अञा ताज़ा आयल हुआ उन टाइम ते बि काफ़ी ज़्यादा कमु कयो हिननि ऐं काफ़ी हुननि जूं ख़िदमतूं कयूं पर हाणे हुननि टेंट सिटी क़ाइमु कई आहे त असां इन ते ॻाल्हाईंदासीं त टेंट सिटी जो छा माना हाल आहे ऐं केरु मदद लाइ अची रहियो आहे या न जेके गवर्नमेंट जा नुमाइंदा आहिनि स्पेशली उहे अची रहिया आहिनि या न एडमिनिस्ट्रेशन अची रही आहे या न इन पूरे मौज़ू ते असां डिस्कशन ज़रूरु कंदासीं इन खां अलावा तव्हांखे ख़बर आहे जॾहिं ॻाल्हियूं सभु कचरियूं थियनि ऐं असां मौसीक़ी न ॿुधूं त थी नथो सघे प्रोग्राम जो पैटर्न आहे असीं सॉन्ग वग़ैरह बि ॿुधंदासीं फ़क़ीर वहीद अली साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अवां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं इन खां अलावा कीबोर्ड ते जेके आहिनि उहे ॾाढा सुठा असांजा म्यूज़िशियन ऐं ॾाढा सुठा सिंगर आहिनि उस्ताद बादल आई साहब अवां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं ढोलक ते जेके मौजूदु आहिनि उहे पाण ॿुधाईंदा अॼु नए सथ जो साथी आहे इरफान अली समूह साहब ढोलक ते वेठल आहिनि छो जो असांजा जेके ससरा साथी आहिनि मोहम्मद अली साहब उहे असांजे साम्हूं वेठल आहिनि इहो वॾो लाह माण्हू आहे अचानक माना माण्हू मटाए छॾियो अथई हा मूं इत्तफ़ाक़ सां ॾिठो हेॾा ॾिठमि त मोहम्मद अली त मौजूदु ई न आहे इहो लॻे थो जॾहिं पढ़ंदो हुयो न त पेपर में बि पंहिंजी जॻह ते ॿिए खे विहारींदो हो मूंखे लॻे थो हिन मां माना जेको आहे इहो अॼु हरकत कई अथई सम्झ में कान अची वई सो हकीम साहब असां सां गॾु आहे हकीम साहब वरी लॻी बि थो हकीम साहब माना हिकिड़ो जीअं चहिरो हूंदो आहे न और चेहरे से माशाल्लाह लग भी रहे हैं हकीम है भाई आप किसी को ना बताएं कि मैं क्या करता हूँ समझ जाएगा कोई हकीम है एग्जैक्टली तो ये कब से ये सिलसिला आपका स्टार्ट हुआ किस तरह से ये हिकमत का शोबा क्यों मतलब आपने चॉइस किया क्या था आपका सवाल बहुत अच्छा है हाँ मेरे ये 11वीं नस्ल है हिकमत में अच्छा माशाल्लाह और मतलब बुनियादी तो हकीम आ बड़ी गाल आ वाह मेरे परदादा अच्छा हकीम सैयद महमूद अली शाह देहलवी अच्छा आप मलका विक्टोरिया का आपने इलाज किया अच्छा लंदन में क्योंकि दुनिया भर में दिल्ली के हकीम जो हैं वो बहुत मशहूर हैं दिल्ली के हकीम भी मशहूर हैं और दिल्ली के ठग भी मशहूर हैं दिल्ली के खाने भी बड़े मशहूर हैं नहीं बनारस के ठग हैं दिल्ली के ठग नहीं अच्छा असा सिंधी तो दिल्ली और ठग ना बनारस के ठग सही तो मैं थोड़ी मजाक भी करता हूँ हाँ दिल में ना कीजिएगा बात ये कि ये मेरे परदादा का ताल्लुक जो है वो दिल्ली से था अच्छा
और हिंदुस्तान में उनका जो खिताब था मसीहुल हिंद का खिताब था, स्कॉलर यानी अच्छा ये फिजिशियन ऑफ इंडिया के हवाले से था। अच्छा माशाल्लाह। तो उनको मलका विक्टोरिया ने दावत दी थी इलाज के लिए। सही। उनके वालिद जॉर्ज हश्तम वो बीमार थे तो उनका भी इलाज किया, मलका विक्टोरिया का इलाज किया। सही सही। और बकिंगम पैलेस में उनकी बाकायदा पूरी बायोग्राफी मौजूद है। हाँ। तो ये मेरे दादा जो थे ये तो इनका नाम था हकीम सैयद ज़फ़र याब अली शाह देलवी। माशाल्लाह। तो उनको जो टाइटल मिला था हिंदुस्तान हुकूमत से वो हाज़िक़ुल हिंद था, यानी स्कॉलर ऑफ इंडिया। अच्छा आप 7 रियासतों के मौलिज थे जिसमें हैदराबाद, दक्कन, मालिरकोटला, रामपुर स्टेट, लोहारू स्टेट, माशाल्लाह। खैरपुर, मीरस, सिंध के हमारे, समझे ना। तो ये और इसके अलावा जूनागढ़ स्टेट का मैं ख़ुद भी रॉयल फिजिशियन हूँ, नवाब साहब जूनागढ़ का। तब जद्दी पुश्ती हकीम है आप? जी अल्लाह की रहमत है, ये 11वीं नस्ल हमारी हिकमत में है माशाल्लाह माशाल्लाह। और मेरे बच्चे भी हिकमत के हवाले से उसमें फील्ड में हैं। सही अच्छा सही जी हम मेरे भतीजे भांजे जो हैं वो भी हिकमत में माशाल्लाह। दिलचस्पी रखते हैं। सही सही। तो यूँ ये ख़ानदानी सिलसिला जो है अल्लाह ताला ने कायम किया हुआ एक गद्दी है सही। जिस पर जो है बाकायदा क्वालिफाई हम करते हैं, ये नहीं कि सिर्फ नस्ल दर नस्ल एक अच्छा हो। वही मैं पूछने वाला था मतलब कि भाई क्वालिफिकेशन पूरी होती जी है। हाँ, जी हाँ, हिकमत अच्छा के हवाले आपके से नाम पूरी से qualification पहले डॉक्टर भी लगा हुआ है, जी हाँ, तो जी ये हाँ। पीएचडी वाला डॉक्टर है या एमबीबीएस वाला दोनों- डॉक्टर है या हकीम वाला डॉक्टर है? दोनों ही हैं। दोनों ही मैंने है, डॉक्टर ऑफ माशाल्लाह। मेडिसिन किया था अमेरिका से, जबरदस्त। कैलिफोर्निया यूनिवर्सिटी से। एमडी डॉक्टर मेडिसिन जो है सुपर डिग्री है, एमबीबीएस से भी बिल्कुल, सुपर है। बिल्कुल। अच्छा तो वो एक वहीं से मैंने पीएचडी भी किया रिलीजियस साइंसेस में सही सही। और हर्बल साइंसेस में पीएचडी किया, एनएमडी किया, डॉक्टर ऑफ न्यूक्लियर मेडिसिन। वाह। तो इस तरह डॉक्टर डिवाइन में, डिविनिटी में, मज़ाहिब आलम पर मैंने बाकायदा तौर पर वहाँ पर बाकायदा लेक्चर्स मेरे होते रहते हैं, अमेरिका जाता रहता हूँ। सही सही। तो मुख्तलिफ जो मामलात हैं तिब से मैं डॉक्टर्स को भी पढ़ाता रहा हूँ वहाँ पर। अच्छा तो ये है कि हिकमत में बहुत सारे मामलात जो हैं वो हल होते हैं जहाँ पे एलोपैथिक फेल हो जाती है। सही सही। बल्कि मैं ये समझता हूँ कि जहाँ एलोपैथिक का काम फेल हो जाते हैं, जहाँ वहाँ से स्टार्ट होता है, वहाँ से हिकमत का आगाज़ होता है। और तिब्बे नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर मेरा होलिस्टिक मेडिसिन पे बहुत ज़्यादा मेरा वर्क भी है। तिब्बे नबवी पर मेरा, मैं समझता हूँ कि तमाम जो है अम्बिया जितने भी आए हैं सही सही। वो इल्म दीन के साथ साथ इल्म तिब भी लेकर आए हैं। वाह वाह। सही बात है। और आप रसालत इमाम ने इल्म तिब को मुकम्मल दीन, जिस तरह दीन मुकम्मल किया ऐसे आपने इल्म तिब भी मुकम्मल करके अपने इंसानों के लिए फल और बाका के लिए छोड़ा है। वाह वाह। तो ये इस पर जो है होलिस्टिक मेडिसिन पे मेरा वर्क है, जहाँ पर कैंसर, हेपेटाइटिस, शुगर, ब्रेन ब्लॉकेज, सही सही। स्पाइनल कॉर्ड या सर्वाइकल की प्रॉब्लम्स आ जाती हैं, रीढ़ की हड्डी के मोहरे, गर्दन के मोहरे, सही सही। शटिका वगैरह जो है, फिर इनफर्टिलिटी केसेस होते हैं, कुछ ख़वातीन में जो बेऔलादी का मसले मसाइल होते हैं, ओवरी का मसला है, आजकल ब्रेस्ट कैंसर का बहुत हाँ ये हॉट टॉपिक और ये अक्टूबर का पूरा महीना उसी की अवेयरनेस के लिए दिया गया है। हाँ एग्जैक्टली। लेकिन हम आपसे जित कहते हैं ना टोटके पूरे लेंगे और नाजरीन तहां के भी असां गुजारिश कंदासीं तहां के जेके भी मसला आहिनि तहां कॉल करे पुछी सघो था। हकीम साहब असां वटि मौजूद आहिनि अॼु। अची को कयो हकीम साहब खे ऐं मुफ़्त में मशवरो तव्हांखे ॾींदो। हाँ मुफ़्त में मशवरो ॾींदो। तव्हां माना हुन मतिलब ते वञो त मसला इहे पिया आहिनि त बाबा फीस अदा करणी पवंदी। अॼु मुफ़्त में मशवरो तो हकीम साहब असां गॾु आहे, जेको बि मसलो आहे बयानु कयो। हाणे ॿोर मुतासिर जो मसलो कहिड़ो आहे हिन वक़्तु ॿुधायो। हूअं त मसला इलाही आहिनि, हिन वक़्तु कहिड़ो मसलो आहे? माना हाणे वापसि छो नथा वञनि या छा चवणु चाहिनि था? या वापसि विया हलिया आहिनि? जी बिल्कुलु। असांजो मक़सदु ही जेका मारूड़ा वीचारा होता ही फ्लड जेको आयो कुदरती हिकिड़ी आफ़त हुयूं, सही। उन में जे ही हिते आया, असां हिननि खे हिते ॾिठोसीं ऐं असां सिंधी रहमदिल आहियूं ऐं असांजे जेको खमीर में बि शामिल आहे कंहिंजी मदद करणु कमु। असां धरती जा जेके वारस आहियूं सभु इहो असांजे आहे त ॿियूं बि जेके आफ़तूं अचनि थियूं असां वधि मदद जेको मदद कई आहे। उन्हनि खे असां तकलीफ़ में ॾिठो, असां उन्हनि जी मदद कई। उहो उन्हनि खे तंबू थियो, ॿियो जेके ज़रूरती शयूं हुयूं हणा वणा पंहिंजे माना उन्हनि खे कयो ऐं उन्हनि खे मानीअ मसइलो मेडिसन जो उहे अलहमदिल्ला जेको असां मूंखे हज़रात या असां पंहिंजे तरफ़ां मानी जेकी उहा सभु शइ कयूं पिया। बाक़ी हुकूमत जे तरफ़ां का कोन वार कीदनि जे कंदा त उन्हनि जे हुकूमत जो फ़र्ज़ु आहे। हुकूमत पीपल्स पार्टी अवामी हुकूमत आहे। सही। असीं उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं बाबा हीअ तव्हांजा माण्हू आहिनि, हिकिड़ा तकलीफ़ में हिते आया आहिनि ऐं हिननि जो जेको ॿार जेको हिकिड़ो तइलीम बि ख़राबु थिए बि। असां वटि 1900 ॿार आहिनि नंढड़ा मासूम जेके हुनजी तइलीम बि ख़राबु थिए बि ऐं जेको शादीअ जेको ॿुधायो त 800 घर रहंदा। 800 माना जो जंहिंमें 5-8
कंहिंजा 10 माना भाती आहिनि सही। इहे 7000 ताईं क्रॉस थो कयो अॼु सही सही इन उन्हनि जो असीं हर मुमकिन कोशिशि कयूं मां जेको असांखां हणा वणा पुॼे पियो असीं कंहिं मां समाजी वर्कर आहियूं ऐं असांजो फ़र्ज़ु आहे उन ख़िदमत कयूं सही 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 तव्हां ॾिवाल वाली जेका टेंट सिटी ठाही आहे उनमें केतिरा माण्हू मौजूदु आहिनि ऐं काफ़ी माण्हू वञी चुका आहिनि त तव्हांजी टेंट सिटी में अञा मौजूदु आहिनि या तव्हां वञनि बि पिया ही साईं असांजो सरपरस्त आला आहे जेको टेंट सिटी जी ॻाल्हि करे पियो या उहा ई टेंट सिटी आहे अच्छा जेसीं ताईं अदी तव्हां चओ था त माण्हू पोइ हिते वञनि पिया पोइ हिते वञण जो इहो अंजाम इहो थियो जो हिकिड़े ई ख़ानदान जा 19 भाती केॾो वॾो सानियो आहे ऐं हालांकि तव्हां पोइ हिते जेकॾहिं असां त वीडियो क्लिप्स में ॾिठो आहे त जेके उन्हनि जे लाइ क़बरूं खोटियूं वयूं साईं उन्हनि मां बि किथां किथां पाणी निकितो आहे आली मिटी हुई ऐं उन खां अलावा जीअं तव्हां पहिरियों फरमायो त पोइ हिते पाणी काफ़ी जायुनि ते सुकी वियो आहे ऐं जिते सुको आहे त हींअर मतिलबु सर्दी वेझो अचण सां उतां सिम पई निकिरे अदी उतां सिम पई निकिरे पाणी घटिजण जो त को नालो ई कोन्हे अञा उते अच्छा मिसाल वठो जेकॾहिं ख़ुश्बू थी बि वई त हीअ जेकॾहिं वीचारा ही ग़रीब मिसकिन वापसि वञनि था उते छा करनि उन्हनि जो ज़राए मुआश छा थींदो जॾहिं की फ़सुल तबाह थी चुका आहिनि उन्हनि जो माल मवेशी उहो ख़तमु थी चुको आहे हीअ हितां वञनि त वञनि केॾांहुं जीअं न चवंदा आहियूं त अॻियां बाहि पोयां कंदी अॻियां बाहि पोयां कंदी हींअर ही वीचारा ॿिवाटे ते अची फाथा आहिनि हाणे हिननि जे लाइ हुकूमत खे ई कुझु करिणो पवंदो जेसीं ताईं की पोइ हिते हालात मामूल ते नथा अचनि जीअं फ़सुल नथा थियनि मुकमिल सुकड़ो नथो थी वञे वरी ॿीहर ॿिज छटिया वञनि अच्छा ॿिज छटण खां पोइ बि केतिरो अरसो लॻे थो फ़सुल अधी तयारु थियण ताईं केतिरो अरसो तयारु तेसीं ताईं उते छा करनि उन्हनि जे लाइ खाइण पीअण जो हिन हुन जो वॾो इशू आहे सो मां त हुकूमत खे गुज़ारिश कंदुमि त फ़िलहालु इन्हनि खे वापसि न कयो ऐं जेकॾहिं माण्हू वापसि वञनि था त उहे उते वीचारा ॾाढा परेशान थी वरी कुझु ॾींहंनि में वरी वापसि वरे अचनि ऐं उन्हनि जूं जेके हिते परेशानियूं आहिनि न बसि अल्लाह माफ़ करे साईं हुते एॾा मज़लूम मां तव्हां विज़िट कंदो असां वटि 90 फैमिली जेके आहिनि अलाह ऐं रसूल सां केरु कोन्हे बेवान कंहिंजा 4-5 ॿार हुननि लॻनि ऐं बीमारियूं त डेंगी थी मलेरिया स्किन जूं ऐं वॾियूं वॾियूं बीमारियूं ऐं सभु हिकिड़ी नियाणी हुनजो पेर हेॾो हेॾो सुजी पियो हुयो पोइ जेका हणा वणा हुनजो कयोसीं ऐं अलाह साईं हुननि जा एॾो माना हुनखे शफ़ानीअ जो पाणी पाण भरंदी माना इहे दुआऊं हुननि जूं असां जेको ख़िदमत हुननि जी कई आहे उहो दुआऊं ॾियनि पियूं ऐं पंहिंजे हणा वणा असांजी जेका टीम आहे सॼी वर्क मुंहिंजी वॉलंटियर आहिनि अतीक भाई ॿिया मुंहिंजी सॼी जेकी टीम आहे असीं दिलि सां हुननि जी हमदर्दी ऐं इंसानियत इन मां असां हाणे बलोचिस्तान जा बि आहिनि पंजाब मां बि जेको डेरा गाज़ी खान इहे सभु जेके बि फ्लड थिया हुआ उहे सभु माण्हू असां आहिनि असां खां पोइ माना इहा न आहे असां नबी साईं जी सुनत ते त सभु जेके इहा ई तालीम आहे क़ुर पाक बि आहे त हुकूक अल इबाद जेकी आहे उन ते असीं अमल करे वॾी ॻाल्हि आहे त हुकूक अल इबाद ते अमल कयो था त हुकूक आहे माना जॾहिं तव्हां हिकिड़ी असां वटि फैमिली अहिड़ी आहे सच ॿुधायां त मां बयानु न करे सघंदुमि जॾहिं उहा मां ॻाल्हि करे पई त चए पुट चए भई जॾहिं मुंहिंजा 2 नंढड़ा भई बरसाति में लुढ़ी विया त उन्हनि जी कंडीशन अहिड़ी थी चुकी हुई जो उन्हनि मूंखे हथु बि लाइणु कोन ॾिनो जो 3-4 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं उहे लाश मिलनि था त तव्हां अंदाज़ो कयो त उन्हनि जी कंडीशन छा हूंदी जॾहिं मूंखे भाकुर पाए माना उन चयो त पुटु असांजे लाइ कुझु बि न बचो थी ऐं असांजे वॾे में ॾुखी घड़ी उहा हुई जो असां पंहिंजे औलाद पंहिंजे बचनि खे पंहिंजे हथनि सां घटि में घटि कफ़न त ॾियूं चए असांखे उहो कफ़न बि असांजो नसीबु कोन थियो जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधूं था न भाउ त पोइ अंदरि जेको आहे नी माना रत जा ॻोढ़ा रोए थो रत जा ॻोढ़ा रोए थो ऐं वरी इहे 800 माण्हू ऐं 800 फैमिलियूं जंहिंजा माना 7000 तक़रीबन माण्हू था थियनि इन्हनि जो खाधो खुराक किथां अचे असां अती भाई ॻाल्हि कढी इन में असां कुझु मूंखे रज़ा दोस्तनि खे चयो उन्हनि असांखे नियाणियूं जेके हुन पुछियो तव्हां आदियूं छा कंदो तो के सिलाई जो माना पंहिंजे सिंधियुनि में अचे थो सिलाई थी या बर्थ थियो असां उहा कोशिशि कई आहे त हिननि खे पिनण खां ख़तमु करे असां शाहूकार सिंधी क़ौम आहियूं ॾियण वारी क़ौम आहियूं त असां हुते सिलाई मशीनूं इहे करे था उन्हनि खे ॾियूं त जीअं रोज़गार बि हुते उन्हनि खे मिले माना जेसीं वञनि ऐं कुझु छपरा 700 खनि छपरा हींअर सर्दी बि अचनि
त उन्हनि जे लाइ जेको असां में एतिरो वसाइल कोन्हे जो उनखे पका घर ठाहे ॾियूं ऐं सरकारी ज़मीन असांखे कोन्हे त कोन्हे असां उन्हनि ते छपरा ठाहिनि हक़ बि नाहे बराबरि सॼो घुरिजे त सरकार हिन ते सरकार हिन ते कमु असां पोइ छपरा आरज़ी ॾिना आहिनि त जेसीं मुस्तक़िल में हींअर सीब अचे पोइ मायूं 90 मायूं प्रेगनेंट आहिनि जंहिंजूं 9 महीना मुकमल थी विया आहिनि उहो केॾी महिल बि एमरजेंसी थी सघंदियूं त उन्हनि जे लाइ असांखे छपरा ठाहिया आहिनि आरज़ी छपरा ठाहिया अथऊं उन्हनि खे 700 उन्हनि खे उते रहाईंदासीं असां हणा वणा पंहिंजे तरफ़ां कयूं जेको कंदा बाक़ी कमु हुकूमत जो आहे हुकूमत जी घुरिजे त हिन ते नज़रसानी कजे ऐं नज़रसानी ते यादि आयो नज़र जी ॻाल्हि हकीम साहब खां पुछा कयूं था पहले ये होता था सर कि उम्र बढ़ती थी तो नज़र कमज़ोर हो जाती थी आजकल छोटे बच्चों की भी नज़र कम है सर तो पहले सुरमा वरमा भी डालते थे आंखों में आजकल ये रिवाज भी खत्म हो जाए हो गया है बल्कि सुरमा कोई नहीं डालता तो क्या क्या मैं ये समझता हूँ कि कुछ चीज़ें ऐसी हैं कि जिस पर एलोपैथिक डॉक्टर जो हैं क्रिटिसाइज करते हैं सही सही सुरमा ना डालें पहले कहते थे शहद ना पिए शहद का इस्तेमाल जो है मुज़र सेहत है सही सही ये सब गोल जो है वो भी आंतों में जाके जम जाता है सही सही और बाद में वही डॉक्टर्स रिकमेंड कर रहे हैं सबगोल खाएं आंखों में अर्के गुलाब के बारे में बड़ा क्रिटिसाइज किया कि आंखों को ख़राब करता है इसी तरह अब जब डेंगू आया तो डेंगू में भी ये कहा गया कि जी पपीते के पानी पत्तों का पानी ना पिए पेट ख़राब हो जाता है समझिए ना वही बात यह है कि अगर आप नेचुरल ट्रीटमेंट से लोगों को रोकेंगे तो क्या अपनी दवाएं बेचने के लिए नहीं ये लोगों पर बहुत बड़ा जो है आप जुल्म कर रहे हैं कि आप उनको नेचुरल ट्रीटमेंट से उनको रोका जा रहा है और खुद भी मल्टीनेशनल मेडिसिन जो है कंपनी जो है वो हर्बल सिरप बना रही है आपको देखने में बिल्कुल एलोपैथिक लगेगा लेकिन अंदर वो सारा माल जो है वो हर्बल चल रहा है तो फिर बात क्या है कि सच्चाई की तरफ क्यों नहीं आते सही बात है हकीकत की तरफ आए मैं खुद एलोपैथिक डॉक्टर हूँ मैं समझता हूँ इमरजेंसी में एलोपैथिक ट्रीटमेंट मस्ट है मगर इन द लॉन्ग रन जब आप वो मेडिसिन देते हैं तो उनके आफ्टर इफेक्ट्स को खत्म करने का भी कोई रास्ता है वो है हर्बल साइंसेस जो एलोपैथिक मेडिसिन के साइड इफेक्ट छोटा सा वक़्फ़ा ले लेते हैं बात को कंटिन्यू करेंगे नाज़रीन असां गॾु रहिजो असां नड़ी साई खां पोइ जल्दी मोटूं था तव्हांजो को बि कंहिं बि क़िस्म जो सुवाल आहे त हकीम साहब हाज़िर आहे ऐं तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु ॾींदो टेलीफोन कजो साई वठूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध अस्सलाम वालेकुम वरी तव्हांखे ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में छो त सलामती हुजे तव्हां ते सलाम करणु फ़र्ज़ु आहे ऐं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो ऐं हकीम साहब खां ॾाढियूं सुठियूं मुफ़ीद कचहरियूं बि कयूं था ऐं ॼाण वारियूं ॻाल्हियूं बि सिखण जी ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं को इल्मु असांखे बि मिली पवंदो पर इन खां पहिरियां आउं चाहियां थो त हिकिड़ो सुठो कलाम तव्हांखे ॿुधायूं हिन लम्हे दिलि मुंहिंजी चवे थी तव्हां ई चवे थी इलाज आहे तव्हां जेको चओ था न इहो बि हिकु इलाज आहे जीअं चओ हकीम जी ॻाल्हि कई असां नेचुरली जड़ी बूटियुनि जी ॻाल्हि कई त हीअ बि हिकु इलाज हूंदो आहे जेको असां ॿुधंदा आहियूं ऐं असां इंजॉय बि करे सघंदा आहियूं छा था ॿुधायो असांखे वहीद साहब तव्हांखे सरकार जी आमद जो महीनो हले पियो हुन जे शान में तव्हांखे काफ़ी ॿुधायूं ज़रूरु ज़रूरु बिस्मिल्लाह फ़कीर शाहिद हुसैन जी काफ़ी आहे वाह वाह अलिफ अंदर विच नमाज असादी हिक सी जात नीवे हू नाल कयाम रुकू सजूदे कर तकरार पढ़ी वे हू ए दिल हिजर फिराको सड़िया ए दम मरे न जीवे हूँ सच्चा राह मोहम्मद वाला सुल्तान बाहू जै विच रब आप लभीवे हूँ आका जी अजो आमद सल्ले अला सब गायो ॾींहों खुशी जो आयो सब चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह आका जी अजो आमद सल्ले अला सब गायो ॾींहों खुशी जो आयो सब चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
खे जंहिं सींगारियो ॾींहों ख़ुशीअ जो आयो ॾींहों ख़ुशीअ जो आयो सभु चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह आका जी अॼु आमद मदनीअ जी अॼु आमद ॾींहों ख़ुशीअ जो आयो सभु चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरदार दो जान आ जंहिंजो मथां हो मान सरदार दो जहान आ जंहिंजो मथां हो मान रोंदन खे जंहिं खिलायो रोंदन खे जंहिं खिलायो ॾींहों ख़ुशीअ जो आयो ॾींहों ख़ुशीअ जो आयो सभु चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह आका जी अॼु आमद मदनीअ जी अॼु आमद मोहम्मद जी अॼु आमद सल्ले अला सभु ॻायो ॾींहों ख़ुशीअ जो आयो सभु चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह शाहिद मुबारक सभु ॾियो आका महिरबान थियो शाहिद मुबारक सभु ॾियो आका महिरबान थियो उम्मत खे जंहिं बख़्शायो उम्मत खे जंहिं बख़्शायो ॾींहों ख़ुशीअ जो आयो ॾींहों ख़ुशीअ जो आयो सभु चो सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह आका जी अॼु आमद मदनीअ जी अॼु आमद सल्ले अला सभु ॻायो ॾींहों ख़ुशीअ जो आयो सभु चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ॾाढो अल्लाह सुहिणो ऐं जेका तिर्ज़ हुई न उहा माना की पछतो टाइप हुई पर ॻाल्हि इहा हिन में इहो कलाम अञा रदो फिट थी वियो हा माना मूंखे मज़ो पियो अचे लॻे जेनी ॼणो इहा ई थो न ॼणो सुभान कलाम अहिड़ो माना मर्ज कयो आहे सुभान अल्लाह थी वई वाह वाह अच्छा हकीम साहब प्रोग्राम में मौजूद हैं हमें ये बताइएगा जैसे सवाल जवाब जहाँ तक छोड़ा था एक तो नज़र का दूसरा बालों का भी बताइएगा दोनों नज़र की बात ज़बान से कीजिए मैं अपनी नात के दो शेर सुना दूं वाह वाह शायरी हैं आप जरूर जी हाँ, मैं छोटा क्या सा कहना शायर भी हूँ इरशाद करने की जरूरत नहीं मैं इरशाद हूँ सर क्योंकि माहौल ऐसा है कि हाँ मैं जरूर लबों पर जब मोहम्मद मुस्तफ़ा का नाम आता है वाह 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 लबों पर जब मोहम्मद मुस्तफ़ा का नाम आता है मुबारकबाद का अफलाक से पैगाम आता है वाह 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 लबों पर जब मोहम्मद मुस्तफ़ा का नाम आता है मुबारकबाद का अफलाक से पैगाम आता है तसव्वुर में पहुँचता हूँ जो दरबारे रिसालत में तसव्वुर में पहुँचता हूँ जब दरबारे रिसालत में वाह बड़ी तस्कीन मिलती है बड़ा आराम आता है आहा वाह 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 तसव्वुर में पहुँचता हूँ जो दरबारे रिसालत में बड़ी तस्कीन मिलती है बड़ा आराम आता है मेरे कानों में आ जाती है आवाज़े अज़ां जिस दम मेरे कानों में आ जाती है आवाज़े अज़ां जिस दम खुदाए पाक का जलवा भिसुए बाम आता है आहा वाह लबों पर जब मोहम्मद मुस्तफ़ा का नाम आता सुभान है अल्लाह मुबारकबाद का अफलाक से पैगाम आता है और मुश्किलात में इन्हीं का नाम काम आता है सर बिल्कुल सुभान क्या अल्लाह, कहने सुभान क्या कहने अल्लाह, वाह बेशक, वाह वाह बेशक। बहुत अच्छा लगा बाकायदा जो सुना था ना जी हाँ वही स्टाइल हकीम का आज देख रहे हैं कि भाई हकीम शायर भी होते हैं माशाल्लाह ॾाढी हिकमत सुठी भी शायरी। असल में बात यह है जी
हकीम जो है बहुत सारे फ़नून का माहिर होता है, सही सही सिर्फ इलाज मुआवजा नहीं जानता। सही सही उसका हाथ जो है कौम की नब्ज़ पे भी होता है, सही सही मुल्क की मामलात पे भी होता सही है, है। हालात पे भी होता है, इल्म फल्कियात का माहिर भी होता है, ख़त्तात भी होता है, कुरान पे भी उसका तफसीर इल्म होता है। तो इस तरह हकीम जो है बहुत सारे अलूम का मजमुआ कहलाता है। कुरान हकीम जो है सही। वो कायनात हर फरमाना फितरत नहीं। ने पूरी कायनात का इल्म जो है कुरान हकीम में भर दिया। सर हमें भी कुछ सिंधी में बताएं बोलो फिल्म गिरनाड़ी से। बोलो, हाँ। तो आपका सवाल था, जी, नजर का और बालों का। नजर की बात जुबान से कर दीजिए। आज फिर लग गई नज़र उनकी, आज फिर हमारी नज़र उतारी जाएगी। वाह वाह जिंदगी में जो भी कमाया था ये अब उसी की नज़र हो जाएगी। वाह, सिंधी में एक मैं भी सुना नज़र की ज़िबान, नज़र जी ॻाल्हि ज़िबान सां कजे तो कीअं कजे, ऐं अवां जी ॻाल्हि अवां सां कजे तो कीअं कीअं कजे। कजे। वाह। और नज़र की बात ज़िबान से कैसे करें जी हाँ। और आपकी बात आपसे कैसे करें, ये भी था। तो नज़र के हवाले से ये है बीनाई कि कैसे मतलब वो जी हाँ, तेज की जा अमूमन सकती है। बच्चों की बीनाई बहुत कमज़ोर हो रही है। एक तो वजूहात उसका बच्चों का एक नाक़िस खुराक है। सही अक्सर सुबह सुबह बच्चे जब स्कूल जा रहे होते सही, हैं सही। तो नाश्ता किए बगैर माएँ उनको भेज देती सही है, सही जिसकी वजह से उनका ब्रेन जो है दिमागी तौर पर भी कमज़ोर होते हैं, असाबी कमज़ोरी और नज़र की कमज़ोरी बिलाहक हो जाती अच्छा, है। अच्छा। उन बच्चों की ग्रोथ नहीं होती। सबसे पहले तो मैं ये कहता हूँ कि नाश्ता जो है वो सोना है, उसको सुबह के वक्त में आप बादाम, पिस्ते, अखरोट या आप दूध दही वगैरह का नाश्ता करवाएं। पराठे भी अगर देसी घी है तो बहुत अच्छा है, वरना ये पराठे तो पेट खराब करते हैं। हाँ, आजकल ये ब्रेड और पापे शापे खा के बहुत वो सारा जी हाँ, बिल्कुल पापा चाय पापा पी खा के जो है हाँ, वो बिस्किट चाय यही चल रहा है। हाँ। पापा को बाय बाय करके पहुंच जाते हैं स्कूल, लेकिन बाद जब खुद आते भी हैं- पापे हो गए हैं शक्ल जी से। हाँ, exact। और फिर उनका बैग देखिएगा, उनको बस्ते जो हैं वो कमर पे जो उठाए हुए होते हैं 10-10 15-15 किलो के बहुत बस्ते भारी होते होते हैं। ये मुशक्कत है बच्चों पर। तो ये बच्चों की ग्रोथ कद भी रुक जाते हैं इसी वजह से। और नज़र के साथ साथ उनकी जब नज़र कमज़ोर होना शुरू होती है तो फिर उनकी दिमागी सलाहियतें भी नहीं होती कि वो उसको सबक नहीं, को खुराक याद कौन सी रखें। लेनी चाहिए? कहते हैं कि देखिए- गाजर खाने से थोड़ी सी देखिए बीनाई में- गाजर है, सेब है, गजरू खाने दा अखि जी दीद एग्जैक्टली। वधंदी अब आहे। ये मच्छी। अगर जौ का दलिया, उसमें 2-3 खजूरें डालें, बादाम 2-4 दाने बादाम, पिस्ता वगैरह डालकर अखरोट डालें और इसका नाश्ता सुबह जौ का दलिया का करें। तलबीना है, ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बड़ा पसंदीदा सही सही आपका ग़िज़ा थी। तो इसी तरह बासी रोटी, जो गरीब भी कहते हैं कि जी हम बादाम पिस्ते कहाँ से लाएं, हम कहते हैं रात की बासी रोटी नबी करीम हाँ। दूध में भिगो कर सुबह सुबह उसका खाना नाश्ता करिया अच्छा करते थे। पारू थी मानी सच में मज़ो में अथव। हाँ। पारू थी का भाॼी पई हुजे न ऐं तव्हांखे बुख लगे सर बासी जो रोटी होती है बहुत उसका ताकतवर होती है। टेस्ट भी अलग बिल्कुल मुनफरिद होता है, बड़ा जल्दी मज़ा आता है। हजम होने वाली चीज़ ख़ासि तौर ते जेके देगड़ी तव्हां जी पई हुजे न चांवर जी सुबुह जो हुनखे ज़मरक ॾियो। हाँ, वो ॾाढो सुठो हूंदो आहे, खुशका चांवर स्पेशली। और इसी तरीके से बालों का मामला है। खीर विझी अच्छा खाओ, चांवर, खंडु विझी या exactly। मिठाई ऐं विझी मलाई खाओ बि न। थोड़ी विझी करे। न, खाली मिठाई विझोसि नी त हे ॾाढा वणनि पारूथा चांवर जो। ईअं न ताईं वाह वाह पुराने को सही समाज ॻाल्हि चवनि था कि बालों का दावत लिए पारू जो है चांवर आप ॾिजे। कुर्बानी करिए। जी जी कॾहिं अचूं? कयूं था कुछ बंदोबस्त कयूं था। सर बात निकली खाने पीने की तो सब ये खाने पीने के चक्कर में लग गए। हाँ? जी हाँ, जी हाँ, जी हाँ। जी जी तो बालों के लिए भी यही सब मसला सबसे बड़ा यही है कि जब नाक़िस तेल लगाया जाएगा या ऐसे शैम्पूज़ यूज़ होंगे कि जो केमिकल शैम्पूज़ हैं तो मुझे उनसे ये भी बताइए बालों के शैम्पू से मसाइल पहले ये पैदा साबुन होते था, हैं। साबुन लगाते थे तो ये वो भी ठीक नहीं था, कहते थे कि बाल सफ़ेद हो जाएंगे। तो बालों को लगाएं तो लगाएंगे क्या भाई? नहीं तो बालों के लिए ज़रूरी तो नहीं है कि हर दफ़ा दिन में 10 दफ़ा नहाए तो 10 दफ़ा ही साबुन लगाएगा। सही, सही। उसके लिए और भी चीज़ें हैं बालों में लगाने के लिए कि बेसन, अंडा की सफ़ेदी वैसे भी मिलाकर केमिकल हफ्ते अगर में उसको 2 दफा लगाएं, लगाना तो चाहिए। दो अंडा दफ़ा लगाते दही हैं तो में वो बदबू हो मिलाकर। जाती है, फिर उसको कैसे खत्म करें? बाहर निकलते हैं सब कहते हैं अंडे वाला आ गया भैया। नहीं 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 नहीं, उसके लिए तो नहीं है। उसके लिए लाजमी बात है कि वो दही और बेसन और अंडा जहाँ बैठते हैं मक्खियाँ ऊपर से आ जाती हैं कि अंडा लगा हुआ है इसको। तो उसको वॉश करने के लिए फिर ये करना उसके पड़ता लिए है, वॉश शैम्पू करना करने के पड़ता है। लिए आंवला, हाँ सही बात है, रीठा, शैम्पू के बगैर। सिकाकाई, सही बाल छड़, बेरी के पत्ते, ये हम वजन ले लीजिए सही सही और उसको पानी में भिगोएं। पानी में भिगो के रात को भिगोएं, सुबह उसको मल छान कर पानी निकालें और उससे बाल धोएं। देखिएगा बालों की जो प्रोटीन है वो भी पूरी होगी, बाल ग्रो भी होंगे। इसके लिए ज़रूरी है कि नींद पूरी होनी सही, चाहिए, सही। ग़िज़ा पूरी होनी चाहिए। आपके खुराक में मिर्च मसाले और जंक फूड नहीं होना चाहिए। अच्छा हम हेल्दी कैसे हो सकते हैं? बहुत सारे लोग मैंने देखे हैं कि वो रात को चने भिगो के रखते हैं, सुबह को खाते हैं।
तो मैंने कहा यार ये तो वो किस तरह की खुराक है, सही है, अभी ठीक है। चने की दाल है, रात को भिगोते हैं, हाँ। चने की दाल या भिगो वो कर सुबह छुआरे भिगो के रखते हैं। दूध में भिगो के उसको चबा खाना जो है वो दिमागी तौर पे असाबी कमजोरी जो है वो खत्म करती है। चने की दाल को? चने की दाल अच्छा। वो रात दूध में में भिगोए, सुबह पिसा रखना ना, पहलवान छोला तो यही छोले किया छोले करते भी हैं। पहलवानी करने वाले या रेसलिंग करने वाले, जिम में जाने वाले लोग जो हैं, जॉगिंग करने वाले, यानी स्टेमिना ये बढ़ाता है चना। सही सही चना और भुने हुए चने खाने वाला आदमी जो है वो कभी भी कोलेस्ट्रॉल का शिकार नहीं होता। रोजाना 1 से 2 मुट्ठी भुने हुए चने बुगड़ा खाएं। बुगड़ा किसे मोजन जी हाँ। ऐं उन खाना चवरा जेके पाण चवरा चऊं उनखे भी जेके बॉयल करे खाइबो तो कोलेस्ट्रॉल वधंदो ना है। एग्जैक्टली। तो ये चीज़ें जो है हमें एहतियात करनी चाहिए ख़ास तौर पर। अब मैं बता रहा था कि आप जिक्र हो रहा था कि अंदरूनी सिंध में जो बीमारियां फैल रही हैं उसमें डेंगू है, उसमें कॉलरा, डायरिया, हैज़ा और मलेरिया, तो इन चीज़ों से भी बचाव का बड़ा आसान नुस्खे होते हैं। ज़रूरी नहीं है कि हर जगह डॉक्टर पहुंचता हो या हर मरीज डॉक्टर के पास पहुंच रहा स्किन हो। की बीमारी भी बहुत है। जी हाँ, जल्दी बीमारियां बहुत सारी हैं। सही सही। तो उसके लिए यह है कि जल्दी बीमारियां और डेंगू से बचाव का तरीका कार के नीम के पत्ते लीजिए। अमूमन सिंध में हमारा बहुत सारा नीम मौजूद है। नीम के पत्ते लेकर उनको बॉईल कर ले पानी में। सर यहीं से कंटिन्यू करेंगे, नीम के पत्ते और बॉयल। कॉल है एक, ठीक है जी शामिल करेंगे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बताइए क्या करा ला सर बिल्कुल ठीक ठाक, अल्लाह जो करम आहे। साईं केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? सही बोला जमारी पखर जमारी साईं साईं छा चवणु चाहींदो? सही हकीम साहब ना ॻाल्हाइणो आहे। हाँ हकीम साहब से बात करें जी। साईं। अस्सलाम वालेकुम हकीम साहब। हाँ जी, वालेकुम सलाम। भाई क्या हाल है? खैरियत अल्लाह है? की रहमत करम। अब बात यह है कि मैं 20 साल से रिक्शा चला रहा हूँ, जी ठीक है। अच्छा अभी मेरे पाँव में गर्माश की वजह से छाले निकल आते हैं, बहुत बड़े छाले, पानी वाले। अच्छा अब 2 साल से शुगर भी है, तकरीबन 100-150 के अंदर। अच्छा दवाई तो ले रहा हूँ, एंटीबायोटिक ये दवाई शुगर की भी ले रहा हूँ। अरे छाले निकल आते हैं बार बार। मेरा जरिए मार्ग ये है जो मैं रिक्शा चलाता हूँ, मोटरसाइकिल रिक्शा। गर्माश लगता है, डॉक्टर कहता है गर्माश लगता है, इसमें से निकलते हैं। इसके लिए कोई हल बता दे। ठीक है, मैं आपको बताता हूँ। मैं समझ गया आपकी बात। ठीक है साईं, वॾी महिरबानी। तव्हांखे साईं जवाब ॾिए थो, तव्हां टीवी ॾिसंदा रहो। असल में बात यह है कि ये 20 साल से रिक्शा चला रहे हैं। ये अपने आप को नहीं चला रहे। सही सही बात है। इनको चाहिए कि खुद भी वॉक करें। सही मुसलसल रिक्शे में बैठे रहना। सही। वो वाक कैसे करेंगे? नहीं छाले पड़ गए पाँव में। नहीं, अब इसी वजह से पड़े। ये गैंग्रीन क्यों होता है? अच्छा। छाले क्यों पड़ते हैं कि जब आदमी वॉक नहीं करे, पैदल ना चले, और मुसलसल पाँव बंद रहेगा तो बिल्कुल पाँव लटके हुए हैं और रिक्शा चला रहे हैं। इनको शुगर होने का नुकसान ये होता है कि शुगर से पैर में, खास तौर पे पैरों में सबसे पहले जख्म होते हैं। हाँ एग्जैक्टली। और उसकी वजह यह है कि आपका ब्लड सर्कुलेशन नहीं होता, दौरान खून रुका हुआ होता है, जिससे आपका पैदल चलने से दौरान खून बढ़ता है। पैरों के तलों पे मसाज करें, जैतून का तेल का, या जो मैं अभी नीम का तेल बता रहा हूँ, नीम के पत्ते लीजिए, नीम के पत्तों को बॉयल करके पानी को, उस पानी में आप सरसों का तेल या तिली का तेल ये डालकर उसको अच्छी तरह पकाएं। पानी जब खुश्क हो जाए तो वो नीम का तेल तैयार है। सही। ये इसको लगाएं, पैरों के तलों पे लगाएं और इसको नीम के तेल को आप 1-1 चम्मच पिए भी, तो इससे कंट्रोल होगा शुगर भी। फिर मेरा कॉन्टैक्ट नंबर अगर आप बताना चाहें या मैं बता दूं तो ये मुझसे रब्ता कर ले, ताकि फिर मैं आप इनको बता और सकते भी हैं कॉन्टैक्ट तो नंबर नाज़रीन नोट कर लीजिए। मेरा कॉन्टैक्ट नंबर 0305 27 999 01। सही। 0305 27 999 01। दूसरा नंबर है 031234 19070। सही। इस पर मुझसे रब्ता कर ले तो मैं इनको इंशाल्लाह जो मरीज़ मुझसे मशवरा करना चाहें तो कर लें। सही बात। ये बात हो रही थी आपके बालों के हवाले से तो या डेंगू के हवाले से हो रही थी। असल में बात यह है कि हमारे अंदरूनी सिंध में सबसे बड़ा जो तबाही हुई है वो तो सैलाब से हुई। सही। और उसमें मैं खाकसार तहरीक सिंध का पूरे पाकिस्तान का अमीर भी हूँ, सीनियर नायब अमीर हूँ। तो हमारे खाकसारों ने बहुत सारी खिदमत सर अंजाम दी हैं। सर ये कॉलर्स की खिदमत भी हैं, बाद वो काटते हैं मजबूरी है। हाँ बिल्कुल, उनका बैलेंस वो कहते हैं वो खत्म हो जाएगा। ठीक है। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम जी। मुझे कमर का दर्द बहुत ज्यादा होता है, पूरी इधर उधर से ले लेके सब बताएं दवाई या तो तहां जो आवाज सही न पियो अचे। कमर का दर्द है कोई? अच्छा, कमर का दर्द का प्रॉब्लम है जी। जी बहुत ज्यादा परेशान हूं, बहुत ज्यादा।
तो इसकी वजह से बहुत इलाज कर रही हूँ, तो बच्चा नहीं होता इसकी वजह से। उम्र 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 बताएं अपनी। उम्र मेरी 31 साल। 31 साल। अच्छा, कमर का दर्द रहता है। ठीक है, मैं आपको बताता हूँ। देखिए, आप टीवी देखिएगा, दो चीज़ें नोट कीजिएगा कि या आपको कमर का दर्द, अगर लेकोरिया है, पानी की शिकायत है, तो उसका इलाज मस्ट हो। दूसरा, हमने पूछ नहीं पाया एक वज़न, तो वज़न अगर ज़्यादा है तो भी कमर का दर्द होगा, तो फिर इनको अपना वज़न मुनासिब करना चाहिए। सही। इसके लिए मैं कमर के दर्द के लिए एक नुस्खा बता देता हूँ, वो आप इस्तेमाल करें तो इंशाल्लाह इससे फ़ायदा होता है, वरना आप मुझसे रब्ता कर लीजिएगा। जो भी आप प्रॉब्लम मैंने 2-3 बताई हैं, इसकी वजह कमर के दर्द की वजह है ये। नुस्खा नोट कर लीजिए। मूसली सफ़ेद 50 ग्राम, मूसली सफ़ेद 50 ग्राम, मूसली स्याह 50 ग्राम, ताल मखाना 50 ग्राम। ये दूध में अच्छी तरह बॉयल करें और ये 1 चम्मच जो है ना, ये पाउडर बना ले। 50 ग्राम का 150 ग्राम होगा, और 1 चम्मच पाउडर जो है बॉयल दूध में के साथ, तीनों का। हाँ, इसको बॉयल दूध में डालकर आप वो दूध पी लें। मतलब 3 चम्मच डालने हैं? 3 चम्मच नहीं, 1 चम्मच पूरा करना है। मतलब तीनों को इतना डालना है कि 1 चम्मच आ जाए। बिल्कुल। ठीक है। तीनों को मिक्स करके जब ग्राइंड कर ले, मिक्स कर ले, और उसमें से 1 चम्मच दूध के साथ, गर्म दूध के साथ या गर्म दूध में पकाकर इस्तेमाल करें। अच्छा, पका भी सकते हैं। जी हाँ, खीर की तरह बन जाता है, तो बॉयल करके वो इस्तेमाल करें। फिर मिर्च, मसाले, अचार, चटनी और गोश्त से परहेज करें। अगर हार्मोनल सिस्टम डिस्टर्बेंस है, लेकोरिया है, अगर मोटापा है, तो उसके लिए ये वॉक ज़्यादा करें, वज़न कम करने की मुझसे दवा मंगवा लें, और इंशाल्लाह ताला ये मामला जो है, मेरे नंबर मैंने बताए हैं। कंटिन्यू बात को छोटा सा वक्फा ले लेते हैं, नड़ी साई वठूं था, वरी डे अतीकुर रहमान साहब वारा बि आहिनि, उन सां कचहरी कंदासीं। तव्हां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी, हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अचानक ईंदा आहियूं, पहिरियों की मां न ॿुधाईंदो आहियां त मां अची वियो आहियां। सलाम सिंध में तव्हांखे भलीकार चऊं था। खोड़ सारो फीडबैक असांखे ज़ाती तौर ते बि ईंदो आहे। ज़ाती फीडबैक उहे ॾींदा आहिनि असांखे जेके असांजा पंहिंजा, तव्हां बि आहियो, पर जेके मिट माइट आहिनि, अबू आहे, अम्मा आहे, भाइर आहिनि, उहे वरी प्रिय खे मैसेज कंदा आहिनि, मूंखे बि कंदा आहिनि कॾहिं कॾहिं पंहिंजे घर वारा। सुठी थी लॻे, हाणे लॻे थो कंहिंजो मैसेज ई पढ़े पई त ॾाढो सुठो ॻाल्हायो अथई, ईअं न। सो ईअं असां अची वेंदा आहियूं लाइव। सो हाणे जॾहिं आया आहियूं त चऊं था त वरी हिकिड़ो कलाम ॿुधूं त पोइ कचहरी खे वरी वधीक मचायूं। जी वही साहब। कभी इश्क साज ज़ल मेरा मुझे सोज की वो किताब दे, जो लहद में जाके बयां करूं तो फरिश्ता भी न जवाब दे। या तू आ कभी, या तू आ कभी, या बुला मुझे, या तू सुना मेरी, या सुन मुझे, या छुपा मुझे भी निकाब में, या उतार रुख से निकाब दे। मेरा क्या फना से है वास्ता, मेरा नाम दाइम अज़ल से है, मेरा खत्म हिसाब किताब है, कोई जाके अपना हिसाब दे। सुकून दिल का करार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ मैं। सुकून दिल का करार हूँ मैं, सुकून दिल का करार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ मैं। आशिकों का जो रक्स जारी, है आशिकों का जो रक्स जारी,
तमाम रिंदों की तार हूँ मैं। कटा के जो हमने सर दिए थे, 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 उन्हीं सिफों पे सवार हूँ मैं, उन्हीं सिफों पे सवार हूँ मैं। तमाम रिंदों की तार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ। सुकून दिल का करार हूँ, सानी रे बाबा करे सा। सुकून दिल का करार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ मैं। ज़हीर फितनों की जद में रहकर, 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 अताए मुर्शिद शुमार हूँ मैं, अताए मुर्शिद शुमार हूँ मैं। तमाम रिंदों की तार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ मैं। सुकून दिल का करार हूँ मैं, गगा दे गगा दे गगा दे गगा दे। सुकून दिल का करार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ मैं, तमाम रिंदों की तार हूँ मैं। वाह साईं वाह, वाह साईं वाह। ॻाल्हि कबी आहे त आवाज़ ॾाढो भलो आहे यार तव्हांजो। हाँ मज़ो बिल्कुलु थो अचे, बेशक माना ईअं अंदाज़ आवाज़ कलेक्शन तमामु बहितरीन आहे। जे चुपड़ी कयूं वेठा हो त मूंखे लॻे न पियो त अहिड़ो आवाज़ हूंदो, पर जॾहिं ॻायो त मज़ो आयो। चवंदा आहिनि उहो जेको माण्हू ॾिसण में हूंदो आहे त उहो वरी ईअं हूंदो न आहे वरी। न न तमामु बहितरीन तमामु बहितरीन। शाह साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। असांखे इहो ॿुधाइजो त जॾहिं तव्हां इहो सभु करणु शुरू कयो स्टार्टिंग में त माण्हुनि जी छा मोट आई पे, उन्हनि छा पे चयो, या गवर्नमेंट जा नुमाइंदा तव्हां वटि आया पे, तव्हांखे ॿियनि खे ऑर्गेनाइज़ेशन अप्रोच कयो की न त तव्हां अकेला पिया करियो, असांखां बि वठो ताकी घणो झझो थी वञे पोइ वञी ॾियो? जी जी, असां पहिरीं जेको कमु शुरू कयो न हुकूमत न की को मूंखे राज़, असां पंहिंजे हणा वणा जेको बि कयो ऐं पोइ काफ़िलो ठहंदो वियो ऐं पोइ माण्हुनि खे शाबाज़ जेके आया ते सिर्फ़ु इरादो करे आया, पर जेके हुननि जूं तकलीफ़ूं ऐं दर्द ॾिठो हूंदे त वेही ते रहिया ऐं हुननि चयो त हाणे असांखे इहो कमु करिणो आहे। सही ॻाल्हि ऐं मज़लूम आहे, बिल्कुलु मज़लूम आहिनि जेको आहे बाक़ी हुकूमत तरफ़ां असांखे को सहकार कोन कयो आहे ऐं कंदा त हुननि जो फ़र्ज़ु आहे। ऐं त पाकिस्तानी आहिनि, धरती आहे, वार सभु आहिनि, मज़लूम आहिनि, हिकिड़ी कुदरती आफ़तूं आयूं आहिनि। उन में जे हाणे हींअर त वापसी त हुननि जी थी कोन सघे, मुमकिन ई कान्हे, उॾे पंहिंजा बीमारियूं आहिनि, पाणी बि कोन लथो आहे ऐं हिननि खे हिते मुस्तक़िल जेकर आहिनि त बि सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजो ई सुबुह आहे। तव्हां जेतिरी ख़िदमत कई हाणे तव्हांखे पाण खे मज़ो ईंदो हूंदो साईं। असांखे भाती थी आहे तव्हांजा, जीअं मुंहिंजा बच्चा हूंदा आहिनि न, असां पंहिंजे बचनि वांगुरु, असां हुननि नियाणियुनि खे पंहिंजे बचनि वांगुरु था सम्झूं। हा, ऐं हुननि खे बि एॾी असां मोहबत थी वई आहे, हालांकि मूंखे पंहिंजे मुंहिंजो जनमु ॾींहुं विसरी वियो, हुननि मूंखे फ़ोन कयो साईं ज़रूरी कमु आहे, सॼी टीम मूंखे चयो उते विया त हुननि जो इहा ख़ुशख़बरी ॾिनी आहे। माना असांजो हुननि खे पंहिंजा बच्चा सम्झी, पंहिंजूं नियाणियूं, पंहिंजो माना असांखे उहा ॻाल्हि विसरी वई। जनमु ॾींहुं आहे त माना असां इहा हुननि जी दिलि ठरियल आहे, हिननि जी मोट जे करे असांखे असल में तव्हांजी एॾियूं ॾिनल आहिनि त हुननि जो चवंदा आहिनि जॾहिं दिलि ख़ुशि हूंदी आहे त जहां ख़ुशि हूंदो आहे, असां सभु कुझु करण तयार चवंदा आहिनि कोई बि तव्हांखे दुआउनि जे लाइ मां चवंदो आहियां त कंहिंखे चवंदा न कयो, मज़ो तॾहिं कमु अहिड़ो कयो माण्हू पाण दुआ, असां मतिलबु चवंदा साईं दुआ कजो मुंहिंजे लाइ, मां वञा कमु अहिड़ो करियो पाण पाण ई दुआ
साईं ने कम भलो माण्हू अलाव करे ने कम थी यार ॾाढो नेक माण्हू असांजी जेका टीम आहे मां हिनखे चवंदो आहियां ही तव्हां जीअं गोदाम कणिक जा भरियल आहिनि न ही ॿोरियूं भरियूं अथव ही दुआ जूं हिननि जूं खणो हिन जेको एतिरो हिन वटि माना जेको आहे एतिरियूं दुआऊं आहिनि हिननि मज़लूमनि जूं हिन जी मदद मूंखे अहिड़ियूं दुआऊं आहिनि मज़लूम जी दुआ बि लॻंदी वरी आ बि लॻंदी ॿई कम आउन खां बचो दुआउनि में अचो चवंदा बीमार जी बि दुआ लॻंदी आहे जॾहिं बीमार हुजे माण्हू त इयादत करणो जो उनखां दुआ पिनो उहो उन दुआ कंदो तव्हांखे लॻी वेंदी तव्हां बीमार जी ॻाल्हि कई अलाए कहिड़ो बीमार जेको जिना अस्पताल में दाख़िल आहे कल्ह असां हिकिड़ो बीमार उॾां जिना अस्पताल एडमिट कयोसीं सुबुह 6 बजे मूंखे कॉल आई अच्छा सुबुह 6 बजे मूंखे कॉल आई त यार अतीक हुननि जा वाइट सेल्स ख़तमु थी विया आहिनि अच्छा हे हकीम साहब बि साम्हूं वेठो आहे हाणे उन्हनि खे मूं चयो त मूं चयो मां तव्हांखे माण्हू मोकिलियां थो उहो उन्हनि जो को सिस्टम आहे त उहे वाइट सेल्स उन मां कढी वरी जेके रेड सेल्स आहिनि उन्हनि में वापसि रिटर्न कंदा आहिनि पोइ उहे 2-3 माण्हू मां उमाणिया आहिनि पर हुन जा हद खां उर्दू में बात करूं ताकि आप वाइट सेल्स कम हो गए किसी पेशेंट के वाइट सेल्स बिल्कुल ख़त्म हो चुके हैं वो इस वक्त जना अस्पताल में एडमिट है तो उन्होंने सुबह 6 बजे मुझे कॉल की कि हमें वाइट सेल्स चाहिए तो मैंने 2-4 बंदे भेजे तो हैं तो यहाँ पर जो आ गए तो अब उसका कुछ पता नहीं है उसके लिए क्या करना चाहिए कि उसके वाइट सेल्स पूरे हो जाए अच्छा अमूमन यही होता है जब डेंगू होता है तो उसमें वाइट सेल्स की कमी हो जाती है देखिए बात ये कि फौरी तौर पर मरीज़ को गाजर का जूस सेब का जूस जौ का दलिया साबूदाना ये साबूदाना जौ का दलिया जो है ये फौरी तौर पर उसके वाइट सेल्स में इजाफा करता है सर वो कंडीशन बढ़ गई है अभी वो एडमिट है वो एडमिट है जना हॉस्पिटल में एडमिट है ऐसा कोई तरीका कोई मतलब तिब में ऐसा तरीका है कि उसके वाइट सेल्स फौरन बढ़ जाएं वो देखिए ये जो है ना पपीते का पत्ता जी समझे ना पपीते के पत्तों का ग्राइंड कर ले अच्छा और उसको बिल्कुल बारीक करके उसको छान ले उसमें से पानी की 2-4 उसका जूस निकाले उसका जूस निकाल उसमें पानी डालेगा पानी डाल के उसको छान लें और जितना भी जूस होगा वो उस पानी में आ जाएगा 1-1.5-2 बोतल निकलेगी उस मरीज को कितना पीना चाहिए एक दिन में देखिए उसके लिए अक्सर कहा जाता है कि जी पेट खराब हो जाता है कोई ऐसी बात नहीं होती ऐसे मरीज को नीड है बॉडी नीड है उसको सुबह से शाम तक जो है 3-4 कप पानी जो है उसका पिलाएं और साथ ही साथ जो है चले बात ये है कि वो मरीज़ एडमिट है लेकिन उसकी खुराक जो है वो बेहतरीन होनी चाहिए उसमें जौ का दलिया है अब जौ का दलिए में आप यखनी में भी बना सकते हैं जौ का दलिया दूध में भी बनाएं इसी तरह साबूदाना है वो भी दूध में बन सकते हैं दूध में मिला के पिलाएं कैल्शियम फायदेमंद है कि वैसे भी खाना चाहिए तो जी तो मरीज़ को चूँकि खुराक बंद हो जाती है और पानी पे वो आ जाता है वो उससे भी कमज़ोरी जो लाक होना शुरू हो जाती है ड्रिपें वक्ती तौर पे तो आदमी को स्टैंड दे देती हैं लेकिन परमानेंट तौर पर जो है उसको कवर होने के लिए बहुत ज़रूरी है फिर मेरे पास एक दवा भी है जो अगर आप कहेंगे तो मैं आपको दूंगा तो वो दवा जो है फौरी तौर पे उसके वाइट सेल्स में बड़ी तेज़ी के साथ इजाफा करती है उसमें 22,000 म्यूटेशंस हैं अच्छा वो दुनिया का बेहतरीन इम्यून को स्ट्रॉन्ग करने वाली दवा है उसका मैंने बाकायदा FDA से अप्रूव भी करवाई और वेस्ट में उसको बहुत ज़्यादा पसंद खुद की बनाई हुई है जी हमारी खुद ही बनी हुई है तो मैंने जब विजिट किया ना अपने अंदरूनी सिंध में हमने जो सामान बाकायदा राशन वगैरह लेके गए सैलाब ज़दगान के लिए तो वहाँ मैंने सबसे ज़्यादा मसला ये देखा कि अभी तो हम मसाइल से निकल रहे हैं लेकिन लाखों अफराद जो हैं वो डेंगू से मलेरिया से कॉलरा से स्किन डिजीज से मौत की दहलीज पे पहुंच चुके हैं एग्जैक्टली इस वक्त मैं समझता हूँ कि यूनाइटेड नेशन को ख़ासतौर पर अक़वाम मुत्तहिदा को मैं इस वक्त अवेयर करना चाहता हूँ कि वो फौरी तौर पर जो है वो सेहत के मामले में यहाँ पर मदाखलत करके बाकायदा आए अच्छा ये दावत दी जाती है कि आए और बाकायदा हज़ारों आदमी को बचाए 3 मौत थी चुका आहिनि इरशाद भाउ माना ईअं महसूसु थिए पियो त ॼण को असांजो पंहिंजो अज़ीज़ फ़ौज थी वियो माना स्टार्टिंग में जॾहिं असां टेंट सिटी क़ाइमु कयोसीं त उन में मां सम्झां थो त हफ़्तो बि न गुज़रियो हुयो या 10 ॾींहं उन वक़्तु असांखे मेडिसन वग़ैरह जी अच्छा जेकॾहिं एम्बुलेंस खे कॉल कयूं न हू चवनि तव्हां आउट ऑफ कराची आहियो हाणे नादरन बाईपास आउट ऑफ कराची हू होॾां अचण जे लाइ कोई तयारु कोन हुयो त असां उन्हनि खे बर वक़्तु मेडिसन ॾेई सघूं बर वक़्तु ट्रीट करे सघूं पोइ उहा नंढड़ी जॾहिं फौत थी वई न इरशाद भाई हिकिड़ो अहिड़ो समा थी वियो अहिड़ो समा जो माना इहे 5000 माण्हू जेके इहे नंढड़ी जे मथां वीडियो पिया आहिनि थिया सोशल मीडिया ते पिया आहिनि थिया
त मतिलबु ईअं पियो लॻे जे इन 5000 माण्हुनि जो ॼण कुझु इहो सभिनी जो अज़ीज़ हुयो इहो ॿारु। ऐं ईअं बि न त हर अख आली नंढड़ी खे छा मुख़्तलिफ़ थियो? कैफ़ियतूं हुयूं, मुख़्तलिफ़ उनजी तबियत अचानक ख़राबु थी वई, अचानक ख़राबु थी वई त माना असां उनखे खयोसीं त हितां असां खणी वियासीं जना अस्पताल। जना अस्पताल असां सुबुह जो वञी हुते पुगासीं, फिक्स 11 बजे असां 11 बजे असां हुते पुगासीं, एडमिट थी वियो। फिक्स शाम जो 11 बजे डॉक्टर साहब चयो शाम जो 11 बजे हा शाम जो 11 कीअं थींदा साईं? ओ सॉरी राति जो 11 अच्छा राति जो 11 बजे राति जो छोकिरी फौत थी वई। डॉक्टर जो चवणु हो जेकॾहिं तव्हां हिनखे 2-4 कलाक पहिरियों खणी अचो हा सही त शायदि हिन जी जान बची सघे हा। पर हाणे राति जे टाइम में इहो नादरन बाईपास खां कन्वेंस न हुजण जे करे इहो छोकिरी माना 3 कज़िया थी वई, हिकिड़ी ॿी ॿारड़ी बि ईअं ई फौत थी वई। तमामु घणी दर्दनाक कहाणी तमामु छा कजे ॻाल्हाइजे त माना ॻाल्हाइण अच्छा लाइ घणो इहे कुझु त आहे जेके पर अलाह ॾे विया हलिया उहे त ठीकु आहे। हाणे हिन वक़्तु 1900 ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। 1900 ॿार शायदि पाण माना जंहिं मुआशिरे में रहूं था, जेकॾहिं अॼु इन जे हथनि में कलम न आयो तव्हां सोचे सघो था सुभाणे छा हिननि जे हथ में इहो ई त चाहिनि था न, इहो ई त चाहिनि था त इहे कलम न खणनि। हथियार खणनि इहे, बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजे तवसुल सां असां त रोज़ था वाक़ा करण असांजे वसा, पर इन्हनि जी अखि पट जे अलावा करे को इन्हनि खे को जुबो अचे, को क्यास अचे, को कहकाव अचे, यार अजीब सूरत हाल आहे। पंहिंजा बच्चा सम्झी करे जेके इन्हनि जी हेल्प कंदो ऐं उते पहुचनि तॾहिं बि इन्हनि वटि दर्द न आहे, पहुची विज़िट करे दौरो करे हलिया था वञनि। पर जेकॾहिं हिकु ॿार खे ॾिसो, हिकिड़े ॿार खे एतिरा अलाह जा वली आहिनि, हिकिड़े ॿार खे जेकॾहिं कलम पे मां खां जेको पुॼे पियो बाबा दीनी तालीम थी वई उहा तव्हां ॾियां पियो उन्हनि खे जेको मुंहिंजे वस में आहे। हाणे 1900 ॿारनि खे किथां थो थी सघे, किथां थो थी सघे? अच्छा 1900 तादाद अञा मौजूदु आहे न, हिन वक़्तु अवेलेबल आहिनि। जेकॾहिं असां उन्हनि खे शीरख्वार ॿारनि खे या जेके 5 सालनि खां घटि वारा आहिनि उन्हनि खे कढूं तॾहिं बि मां सम्झां थो त 1000 खां अबव थींदा। सही सही 1000 खां अबव थींदा, जंहिंखे मतिलबु स्कूल जी नीड आहे, जंहिंखे कलम जी नीड आहे, जंहिंखे किताबनि जी नीड आहे, जंहिंखे पेंसिल जी नीड आहे, इन्हनि जो मुस्तक़बिल केरु संवारींदो? कॉल वठूं था, शामिल कयूं था, ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हकीम साहब लखीपुर से मजीदपुर बात कर रहा हूँ। जी 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 क्या कहेंगे सर? मेरे दोनों गोडों में दर्द है। अच्छा सही चलने फिरने से बिल्कुल मजबूरी है। सही सही। क्या उम्र क्या है आपकी सर? एज बताइएगा। क्योंकि मैंने पहले भी सर्वाइकल का ऑपरेशन करवाया था 3 साल पहले। जी तो वो तो ठीक है, अभी इसके बाद सर आवाज थोड़ी कम आ रही है, मुझे उम्र बताइए अपनी। सर आपकी एज क्या है? एज मेरी तकरीबन 62। कितनी? 62। वजन बताइएगा, वजन कितना है? वजन तकरीबन 70। चलें आपको बताते हैं, आनिर बताते हैं, टीवी देखिएगा। 70 इतना ज्यादा नहीं है। हाँ 70 साल उम्र है। 70 ना 62 है, 70 जो वजन है। अच्छा 70 उम्र, सही 70 वजन है। ये असल में इनका वजन भी मुनासिब है, ज़्यादा नहीं है, और उम्र भी 62 भी कोई ज़्यादा उम्र नहीं है। ये जवाब देते हैं ब्रेक के बाद, तफसीलन जवाब देंगे। जी एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, नाज़रीन कर रहे जो काॾे बि न वञो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं जल्दी मोटी आयासीं। मोज़िज़ हिकिड़े कॉलर कॉल कई ऐं ॿुधाई पए त पंहिंजो जेको हुनखे मर्ज़ हुयो या जेका परेशानी हुई उहा डिस्कस कई पए ऐं हुन ॿुधायो पिए 70 किलो जो वज़न आहे, 62 साल हुन जी उमिरि आहे, गोॾनि में कसूर अथसि। जी उन्हीं के बारे में असांखे हमें बताइएगा। जोड़ों का दर्द उन्होंने बताया और उम्र भी उनकी 62 है, 70 किलो वज़न कम नहीं, ज़्यादा नहीं है। मगर ये है कि अमूमन जो है ग़िज़ा की कमी कमज़ोरी जो है जोड़ों का दर्द वगैरह पैदा करती है। बादी चीज़ों से परहेज़ करे, बड़ा गोश्त, चावल, गोभी, आलू, अरवी वगैरह इसका इस्तेमाल कम करे। और इसके अलावा यह है कि जौ का दलिया, उसमें तकरीबन 5 खजूर डालें, 1 अंजीर डालिए, और इसका जौ का दलिया सुबह निहार आप नाश्ता इसी का करें। और रात सोते वक्त जो है जोड़ों पर, पैरों के तलों पर और नाफ में जैतून का तेल लगाएं और 1 चम्मच जैतून का तेल सोते वक्त पिएं। जैतून का तेल पी लें? हाँ 1 चम्मच सोते वक्त जैतून का तेल, 1 चम्मच खाने वाला, वो पी लें। और इसके अलावा सुबह उठते ही जैतून का 1 चम्मच जो है मुँह में आप उठते ही मुँह में डालें। और ये 2 टाइम ये रखें
जैतून का तेल। सही। इससे आपके जोड़ों का दर्द जो है बहुत बेहतर होना शुरू हो जाए, क्योंकि कैल्शियम की डेफिशिएंसी के साथ साथ जिस्म में जो चिकनाई है उसकी कमी की वजह से भी जोड़ों का दर्द होता है। एग्जैक्टली। और मैंने नंबर अपने बताए हैं, इस नंबर पे जो पहले मैंने बताया, इस नंबर पे मुझसे रब्ता भी कर लें नाज़रीन। तो ये है कि फिर इसके लिए मुझसे डिस्कस करें, ताकि फिर मैं इनके लिए अगर अच्छा, कोई दवा हो सकती ये भी है बताइए कि नियार मुँह पानी पीना बहुत अच्छी बात है। बहुत अच्छी बात है। बहुत अच्छी बात। सिर्फ बहुत सारे गर्म कहते हैं कि पानी नियार पीना मुँह नहीं कहते पीना हैं। चाहिए। जी हाँ, बिल्कुल नीम गर्म पानी होना चाहिए, नीम चाहे गर्म पानी। सर्दी हो या गर्मी हो। अच्छा आप पेट भर के सुबह सुबह पानी पिए, अच्छा यानी 2 3 4 गिलास जितना हो सके पेट भर के पिए। कभी जिंदगी में कब्ज नहीं होगी, अच्छा कभी मैदे की खराबी नहीं होगी, अच्छा जिगर का फेल बेहतर होगा, खून जो है वो आप में खून जो है पतला होगा, खून की नालियां साफ होंगी, जिससे आपका दिल दिमाग नज़र समझे क्लॉटिंग जो है वो बोला, जो वेन में क्लॉटिंग हो जाती है, यानी रुकावट, खून की रुकावट बन जाती है, तो वहाँ पर मसाइल पैदा होते हैं। अगर दिल में वॉल्व बंद होते हैं तो वहाँ पर दिल का मसला पैदा होता है। तो ये पानी जो है वो आपके दिल दिमाग नज़र फेफड़े मैदे जिगर गुर्दे हर चीज़ को पूरे तरीके से साफ़ करता है। और पेशाब जो है फिर आपको दिन में यानी बार बार पेशाब नहीं आएगा। सुबह अच्छा, जब पानी पिएंगे तो यूरिन पास होकर अंदर एक सफाई हो मासूमाना जाएगी। सवाल है सर, वो पीसीआर से आया है कि वो ये है कि दफ्तर जाने वाला बंदा वो सुबह सुबह अगर 4 गिलास पानी पी ले 3 गिलास पानी पी ले तो नाश्ता कब करेगा? जल्दी यही होती बात है। अब देखिए ना, पानी जो है आप उठते ही पिएंगे, उसके बाद वॉशरूम जाना है, नहाना धोना है, ये 40 मिनट जो है 30-40 मिनट जो है वो आपके तरह सर्फ होते हैं। नहीं, सही तो इसी बात है। 30-40 मिनट में जो है वो यूरिन पास भी हो जाएगा पूरे तरीके से, जो है पानी का जो बॉडी में नीड है वो अच्छा, पूरी बहुत सारे रहेगी। लोग इसलिए भी पानी और नहीं फिर पीते। सारा दिन प्यास ही नहीं लगेगी आपको इतनी, क्योंकि आपने सुबह सुबह पानी पी के जिस्म की जो है पानी की मिकदार पूरी कर ली। कभी बीमारी अच्छा नहीं सर, ये लाहक होती पानी इस का जो मामले आपने में। बताया उसमें जो है वो आपने बताया मैदे का भी इलाज हो जाता है। बिल्कुल। उसके अलावा कौन सा है कि डाइजेस्टिव सिस्टम को सही कर सके, कौन सा इलाज है? उसके अलावा यह है कि आप अपना सौंफ पुदीना इलायची का पानी बनाकर पीते रहें, उसमें आप किसी वक्त कलौंजी डालें, अदरक डाल सकते हैं, मौसम के लिहाज से शहद डाला जा सकता है। और बहुत शदीद सर्दी हो तो उसमें 2-3 लौंग और दालचीनी का इजाफा किया जा सकता है। शुगर के मरीज जो है वो दालचीनी और लौंग का इजाफा कर उनके लिए फ़ायदा है। स्वांजना है जिसे मोरिंगा कहते हैं, मोरिंगा का कहवा बना के पिए, गुर्दों के लिए बहुत लाजवाब है। अच्छा। और इसी तरह में असाबी कमज़ोरी के लिए मोरिंगा मुनासिब रहेगा। सही सही सही। वज़न कम करने के लिए भी यही होता है कि अजवाइन कलौंजी सौंफ पुदीना ये इसको बारीक कर लीजिए, हम वज़न ले लीजिए सही। और बारीक करके इसका पाउडर आधा चम्मच सुबह और आधा चम्मच शाम इस्तेमाल करें, तो इससे वज़न में भी कमी वाक़ होती अच्छा है। हकीम साहब, मुझे ये बताएं कि आपने खुद किसी मर्ज़ पे तहकीक की है? जी हाँ। कभी कभार ये होता है ना, आजकल तो ये है कि पुराने ज़माने में ये देखते थे कि हकीम भाई रेगिस्तानों में चले जाते थे, बयाबानों में जंगलों में जाके जड़ी बूटियाँ तलाश करते थे। आजकल बनी बनाई पे सब हकीम हो गए। थोड़ा सा इस पे भी थोड़ा सा बताएं कि क्या चक्कर है? नहीं, असल में बात ये है कि हाँ, मैं वो दवाएं लेके आते हैं स्टोर से अभी कहीं भी से, मैं खुद हकीम बलूचिस्तान में जाता हूँ, अच्छा अंदरूनी सिंध में मेरे काफ़ी मरीज़ भी हैं और मैं वहाँ विज़िट भी करता हूँ, वहाँ की जड़ी बूटियाँ माहौल देखता हूँ। पंजाब में जाती मेरा विज़िट रहता है, इस तरह KPK में जाता हूँ सही से। और गिलगित बलूच जो है बल्तिस्तान का इलाका, वहाँ भी मैंने हुंजा का इलाका विज़िट किया। तो सारी जड़ी बूटियाँ, हमारा मुल्क जड़ी बूटियों से ज़रखेज़ है, यानी यहाँ से लाखों करोड़ों रुपए की जड़ी बूटियाँ बाहर एक्सपोर्ट होती हैं सही सही। ममालिक में, वहाँ से दवाइयाँ बनकर आती हैं जिन्हें हम खरीदते हैं। तो क्यों नहीं यही जड़ी बूटियों से हम क्यों फ़ायदा क्यों नहीं उठाते? और अपने मुल्क में जो है वो बीमार बहुत हैं, हम इन जड़ी बूटियों से उनको मुस्तफ़ीद कर सकते हैं। इसके लिए बाकायदा गवर्नमेंट को प्लानिंग करनी पड़ेगी। जिस तरह आप चाइना है, इसी तरह अमेरिका है, कनाडा है और हमारा साथ मुल्क भारत है। वहाँ पर हर्बल साइंसिस पर बड़ा काम हो रहा है और हमारा बड़ा करोड़ों रुपए अरबों रुपए का जो ज़र मुबादला जो हम दवाइयाँ बाहर से मंगवाते हैं उस पर जो है वो खर्चा कम हो सकता है। हमारे यहाँ पर अंदरून जो लोग हैं, जहाँ पे इंटीरियर के लोग हैं, वो हिकमत पे बहुत फेथ करते हैं, वो ही नहीं करते। अब तो वेस्ट में अमेरिका में जाएं, सब में हर्बल साइंसिस पर क्रेजी है। वो कहते हैं नहीं जी डॉक्टर से नहीं, हम किसी हर्बलिस्ट से या न्यूट्रिशनिस्ट से हम इलाज करवाएंगे। तो होम्योपैथिक डॉक्टर पे भी बहुत ज़्यादा वो होम्योपैथी भी तरीका इलाज बहुत अच्छा है। देखिए ये नेचुरल कुदरती तरीका इलाज और सस्ते इलाज है जिसमें हम बहुत सारे मरीजों को फ़ायदा भी दे सकते हैं। और मैंने चूँकि तमाम तरीका होम्योपैथिक को ऐसे कह सकते हैं जदीद हिकमत है ये। देखिए मैं आपको बताता हूँ,
एलोपैथिक जो है वो रिफॉर्म करके उन्हीं दवाओं को रिफॉर्म की जाती है, केमिकल मेडिसिन कहलाती है। सही सही समझे ना। वो इमरजेंसी में तो बहुत अच्छी है, सही। लेकिन लंबे अरसे के लिए वो दवाइयाँ, जब डॉक्टर ये कह दे कि आपको शुगर की दवा सारी ज़िंदगी खानी है, ब्लड प्रेशर की दवा खानी है सारी ज़िंदगी, या हार्ट की दवा खानी है, तो समझ लीजिए कि इससे आगे उसके पास कोई नॉलेज नहीं है। आप फ़ौरन तरीका इलाज चेंज करें और फौरी तौर पर जो है सर हर्बल ब्लड साइंस प्रेशर की अगर तरफ हो, आए। जैसे आपने कहा जी हाँ। कि वो कंटिन्यूस रहने वाली चीज़ है, तो उसके लिए क्या इलाज है? देखिए ब्लड प्रेशर जो है वो एक तो वज़न के हिसाब से भी होता है, उसका ताल्लुक वज़न अगर है तो वज़न नॉर्मल करें, अगर किडनी उसके डिस्टर्ब हैं तो किडनी का फौरी तौर पर नॉर्मल करें। और इसी तरह ब्लड प्रेशर का बेहतरीन इलाज जो है सुहांजना, मोरिंगा, ये हमारा पूरा मुल्क में मोरिंगा जगह जगह है, सही सही और दुनिया भर में इसको जो है किंग ऑफ मेडिसिन कहा सही जाता सही है। सुहांजड़ा वण तमाम जी। घणा हूंदा आहिनि। तो सही। सुहांजना की फली, सुहांजना का फूल, सुहांजना की पत्ते, ये इसमें शफा है। सही कॉल है इसका- सर, एग्जैक्टली। कॉल है। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम जी। जी साईं केरु पिया ॻाल्हायो? साईं मुराद सेठ तो ॻाल्हायां रानीपुर खां। जी छा था चओ? साहब खां पुछूं था त पथरीअ लाइ कोई असांखे ॿुधायो। सही पथरी सही आहे ठीकु आहे साईं, ॿुधी छॾियोसीं। तव्हां आनियर असांजो जवाबु ॾिजो, टीवी ॾिसो। पथरी का कोई इलाज? अच्छा पथरी जो गुर्दे की, जी गुर्दे जी पथरी। हाँ, बसन छा जी पथरी? गुर्दा या पिता? पथरी आहे चवे पियो कुझु। छा जी साईं? जी गुर्दे में आहे। अच्छा अच्छा, किथे? गुर्दे जी पथरी आहे गुर्दे की। जी। अच्छा, उसका बेहतरीन इलाज जो है, एक तो ये कि पानी का इस्तेमाल जैसे बताया कि ज़्यादा से ज़्यादा रखें, और इसके अलावा मेरा नुस्खा ये नोट कर लीजिए, कलमी शोरा, फिटकरी, नौशादर, लोटा सज्जी, ये दवाइयाँ हैं, ये नमकियात हैं। सही ये हम वज़न लीजिए और इसको बिल्कुल बारीक कर लीजिए। अलग अलग इसको बारीक करना, पीसना है। अगर मिला के पीसेंगे तो ये पानी हो जाएगी दवा। अच्छा। और इसको अलग अलग पीस के मिक्स करें। चौथाई चम्मच और चौथाई चम्मच मीठा सोडा, चौथाई चम्मच ये दवा एक गिलास पानी में मिलाएं और उसको सुबह दोपहर शाम खाली पेट पीजिए। इंशाल्लाह 4 से 5 दिन में पथरी टूट कर टुकड़े टुकड़े होकर बाहर निकल आएगी। वाह इंशाल्लाह वाह वाह, क्या कहने। बेहतरीन इलाज है। जबरदस्त आके ऑपरेशन वगैरह की जरूरत भी नहीं। इंशाल्लाह मैंने ऐसे मरीज़ों को भी किया कि जो खड़े खड़े वो कह लेंगे जी हमारी 2-3 साल से पथरी है, और मैंने उसे वो दवाई दी है, और अल्लाह का जाओ, मैंने कहा पेशाब करो, पेशाब करके आए तो उठा के लाए हकीम साहब, ये तो पथरी निकल आई। अच्छा कह रहे 3 साल से पथरी से मैं परेशान था। तो इस तरीके से ये पथरी निकल अच्छा, आती है। हेपेटाइटिस का इलाज किस तरह से? हेपेटाइटिस A-B-C है। हाँ हाँ। इसमें सबसे खतरनाक C है। अच्छा। B जो है वो साइलेंट रहता है, A भी इतना वो नहीं होता, लेकिन C जो है वो जानलेवा भी हो सकता है। सही। इसका ताल्लुक जिगर से है। हाँ। तो सबसे पहले आप जिगर का इलाज के लिए जो है वो चीज़ें इस्तेमाल करें कि जिगर का में जो है वो सुद्दे जो पड़ जाते हैं, रुकावट होती जाती है जिगर में, बाकायदा क्लॉटिंग हो जाती है। अच्छा। जिसको फौरी तौर पर हम अद्वियात देते हैं। मसलन नोट कर लीजिए, कासनी, मको, ये हम वज़न ले लीजिए, इसको बारीक करें, बारीक करके इसका सुबह दोपहर शाम कहवा बना लें, या इसको पाउडर की सूरत में पानी के साथ कॉल इस्तेमाल शामिल करें। कर दें जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर हकीम साहब खां हिकिड़ो सवाल आहे। जी जी। शुगर जे बारे में। शुगर नेराने मां चेक कराई आहे 190 निकिती आहे। हाँ, टिनि हाँ। 3 ॾींहंनि खां पोइ वरी मां शुगर चेक कराई आहे 170 माना निकिती आहे। हाँ। तो इन में कंट्रोल करण जे लाइ अञा नई शुरूआत आहे। अच्छा। छा माना घटि थी सघे थी या न? माना बॉर्डर लाइन थी आहे। हाँ, बिल्कुल बिल्कुल। बॉर्डर लाइन त अञा बॉर्डर लाइन खां थोरो टपियल आहे। अञा मथे थी वई है। ठीक है, सही है। बॉर्डर लाइन पर शुगर का मतलब यह है कि खतरे की घंटी बज रही है। बच गई है। सही। अब आपको बहुत मोहतात होना चाहिए, एक्टिव रहना चाहिए, जितना हो सके अपना सैर करो, वॉक करो। वॉक करनी लाजमी जगह होती है जगह शुगर लोग में। जाते हैं, मोटरसाइकिल जाते हैं कि जी क्या लेने जा रहे, रोटी लेने जा रहे, मोटरसाइकिल लेके जा रहे हैं, वापस आ रहे हैं। एक तो फाइनेंशियली भी आपको बोझ है, दूसरा ये है कि आपने जिस्म पर अपना बोझ नहीं डाला और जिस्म ने बीमारियां पैदा करना शुरू कर सही दी, बात है। जिसकी वजह से शुगर जो है अभी आपको होने वाली है। आप फौरी तौर पर ये एक काम कीजिए कि नीम के पत्ते लीजिए, सुहांजना, नीम के पत्ते, पुदीना, ये और इसका कहवा बना के आप पीजिए। दूसरा गुड़मार बूटी, करेला खुश्क और नीम के पत्ते,
आप ये 3 चीज़ें लेकर इसको बॉईल कर लें, इसको बॉईल करके इसका कावा बना सकते हैं। इसको हम वज़न ले लें, इसको बारीक करें, पाउडर बना लें। पाउडर बना के आधा चम्मच सुबह और शाम आप खाली पेट इस्तेमाल करें या खाना खाने से आधा घंटा पहले इसे लीजिए। इंशाल्लाह ये शुगर बॉर्डर लाइन से ख़त्म हो जाएगी अगर मेरे कहने पे अमल करते रहे। इसके अलावा मैं शुगर की जो दवा देता हूँ वो 90 डेज़ की होती है। उसमें यह है कि मुकम्मल तरीके से शुगर ना सिर्फ ख़त्म हो जाती है बल्कि शुगर से पैदा होने वाले मसाइल, कमज़ोरी, सही वो शुगर स्टार्ट है, मतलब वो हर बीमारी की जड़ शुगर ही है। बिल्कुल, शुगर आ जाती तो बीमारियां आई उसका नुकसान क्या, नज़र कमज़ोर हो जाती है, दिल कमज़ोर हो जाता है, दांत कमज़ोर होते हैं, मेमोरी लॉस हो जाती है, हड्डियां कमज़ोर हो जाती हैं, आदमी दीमक की लग जाती है जैसे लकड़ी में, जैसे ही शुगर का है मसला। लेकिन घबराना नहीं चाहिए, अल्लाह ताला ने हर मर्ज़ का इलाज पहले पैदा किया है। तो इस चीज़ से कि अगर एलोपैथिक में मैं मुकाबला नहीं कर रहा, लेकिन चूँकि मैं खुद भी एलोपैथिक क्वालिफाई हूँ, मैंने एक्यूपंक्चर किया, होम्योपैथिक किया, हिकमत क्वालिफाई की, तमाम तरीका इलाज जो है नस्ल इंसानी की सेहत और बका के लिए काम कर रहे हैं। यहाँ कोई कंपटीशन नहीं है, यहाँ इंसानी खिदमत करनी है। तो इंसानी खिदमत के लिए आपको आगे आना चाहिए, ना कि इस बात पे अड़े रहें कि जी मैं एलोपैथिक डॉक्टर हूँ लिहाजा मैं इसको नहीं मानता, मैं उसको नहीं मानता। उसको आप तिब्बे नबी की तरफ आ जाए, अगर इनकार है आपको तो मेरे नबी से इनकार है, मेरे नबी के काम से इनकार कर रहे हो। आप आए तिब्बे नबी की तरफ आए, तिब्बे नबी बेहतरीन, और इस वक्त दुनिया भर में तिब पर और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो ज़ात पर जो रिसर्च हो रही है वो लोग हैरत ज़दा हो गए हैं कि 1400 साल पहले इन्होंने मेडिकल साइंस के वो अजीम शान नुस्खे बताए कि जो आज तक सर्टिफाइड है, दुनिया की कोई लैब उसको चैलेंज नहीं कर सकती। बहुत ही अच्छी बात बताई आपने। इसी पर प्रोग्राम का वक्त अपने इख्तिताम को पहुंचा। बहुत शुक्रिया हकीम साहब, आप प्रोग्राम में आए। अदा फनकार सही तव्हां वञा को कलाम ॿुधंदासीं, निंड नथी अचे न वा ईअं सफ़ा ईअं उजाॻियल था लॻो मूंखे। बादल साईं वॾी महिरबानी, अदा इरफान तव्हांजी वॾी महिरबानी, सर तव्हांजी वॾी महिरबानी। असांजूं नेक तमन्नाऊं, नेक ख़्वाहिशूं मोर मुतासिरम सां आहिनि, तव्हां सां बि आहिनि। बिल्कुल, अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे, उन्हनि खे पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे। सो हिते मोकिलायूं था इंशाअल्लाह। हयाती बख़ैर, वरी मुलाक़ात थींदी। जी लतीफ़ जी, मिठी ॿोली। अल्लाह ने के बाद सूर मदेज धूण हो सूर मदेज धूण आऊं अगे ई आहियां काहली हिकड़ा फट फिराक जा ॿियो लपे आछ मलूण हीअड़ो टुंग परूण जो सो सोराख मुंहिंजे साह खे। कलामा मुर्शिद सैयद चीज़ल शाह बादशाह जो दरगाह फतेहपुर। सब को घणा मुडे सजना, सब को घणा मुडे सजना, सरतियूं आयम सूर ओ सरतियूं आयम सूर। अज़ली अगजा है लिखिया ज़ली अगजाला लिखिया अज़ली अगजा ज़ाहिर थिया त ज़रूर हो ज़ाहिर थिया त ज़रूर सर तू आयम सूर हो सर तू आयम सूर। सब को घणा मुडे सजना, सब को घणा मुडे सजना, सर तू आयम सूर हो सर तू आयम सूर।
मोकलिया पिरी पाणई मोकलिया मूंखे सिर मंज़ूर हो मूंखे सिर मंज़ूर सर तू आयम सूर हो सर तू आयम सूर सब खो घणा मुंडे सजना सब खो घणा मुंडे सजना सर तू आयम सूर हो सर तू आयम सूर एडो बार बिरह जो एडो बार इश्क जो एडो बार बिरह जो एडो बार इश्क जो कलम कयो अकलूर है कलम कयो अकलूर सर तू आयम सूर हो सर तू आयम सूर सब खो घणा मुंडे सजना सब खो घणा मुंडे सजना सर तू आयम सूर हो सर तू आयम सूर चीज़ल प्यार प्रिय जो चीज़ल प्यार प्रिय जो है चीज़ल प्यार प्रिय जो चीज़ल प्यार प्रिय जो मोहब्बत जो आ मज़कूर हो मोहब्बत जो आ मज़कूर सर तू आयम सूर हो सर तू आयम सूर सब खो घणा मुंडे सजना सब खो घणा मुंडे सजना सर तू आयम सूर हो सर तू आयम सूर मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।